महिरबानो ऐं दोस्तनि खे इनवाइट पियो कयां। पाण कचहरी जी शुरूआति कयूं था। अवां दोस्त अची विया आहियो, खोड़ सारा दोस्त, अवां जा वॾा वड़, लख अहसान। रुगो दोस्तनि खे इनवाइट करे वठां त पाण पंहिंजी कचहरी जी शुरूआति कयूं था। अनीस ख़ासकेली खे गुज़ारिश आहे त उहो प्रोग्राम खे जॉइन करे वठे। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलमी इंसानियत। पियो जिन परो गंजे डूंगर गाम जो, छॾे खेट खरो लोचे लाहूती थिया। पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी, वारे सभु वर्क लोचे लाहूती थिया। पेई जिनी बास गंजे डूंगर गाम जी, छॾे सभु लिबास लोचे लाहूती थिया। कहिड़ो अथई काम गंजे डूंगर गाम में, पसी तंहिं पाण खे अचे न आराम। मता डूंगर ॾोरिए उझे कुह अवाम, हरा करे हराम खाम त खाहोड़ी थिए। महबूब साईं, अवां सभई महबूब जेके बि अची विया, मसू चांडियो, असांजा खोड़ सारा महबूब दोस्त अची विया आहिनि। उन्हनि खे भलीकार, उन्हनि जा लख लाइक़ ऐं उन्हनि जा नाला वठणु तमामु ज़रूरी थो सम्झां, जिन जा वठी सघियुसि। अशरफ चांडियो महबूब अची वियो आहे, अनीस ख़ासकेली बि अची वियो। अनीस बाबा, तव्हां हिकिड़ो मूंखे कमेंट करे छॾिजो। मीर सज्जाद अख्तर टालपुर उहे अची विया आहिनि, ॼा माशूक अची विया आहिनि, अमान अंसारी साईं अची विया आहिनि, अयाज़ खोसो साईं अची विया आहिनि, कामरेड सरताज चांडियो बि अची विया आहिनि। कामरेड साईं, तव्हां सां गॾु रहिजो, तव्हां वरी हलिया वेंदा आहियो। मुनीर अहमद बलोच अची वियो आहे, अली अदर खोड़ो साईं अची वियो आहे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुनीर अहमद बलोच साईं, लख लाइक़ अवां जा। प्रीतम काज़ी, असांजो बहितरीनु शाइर, असांजो अदीब दोस्त, उनखे शाबस आहे, असांजे प्रोग्राम में ईंदो आहे, लख लाइक़। आबिद अली चांडियो बाबा, हक़ मौजूद। अब्दुल्ला जरवार खे पेरनि ते हथ, मुंहिंजो बुज़ुर्ग आहे, मुंहिंजो वॾो आहे। ख़ादिम हुसैन लतीफ़ी, लतीफ़ साईं जो आशिक़, उहो बि असांजे प्रोग्राम में अची वियो। आगा मोहम्मद महबूब अची वियो आहे। उन सां गॾोगॾु ग़ुलाम क़ादिर बबुर बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे। अयूब खोसो, अयूब साईं, ऐं चाहियां थो त जेकर तव्हां नेटवर्क हुजे त अॼु मूं 90 जे दौर में हिकिड़ी कहाणी लिखी हुई, ॿारहणी कहाणी हुई। ज़ाहिर आहे उन 90 जे दौर में ख़ुदि बि ॿार हुउसि। उनखां पोइ मूं कहाणी कॾहिं बि कोन लिखी। गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां मूं कहाणी लिखी पे, वरी पना फाड़े पे छॾिया। नेठि अॼु सुबुह जो 8:30 खां वठी 1 वॻे ताईं वेठुसि ऐं हिकिड़ी कहाणी लतीफ़ साईं जे फ़िक्र जे पस मंज़र में जेके मौजूदु ॾखिण एशिया जूं हालतूं आहिनि, उन जे पस मंज़र में मूं हिकिड़ी कहाणी लिखी आहे। उहा कहाणी बि आउं चाहियां थो त पेश कयां, जेकॾहिं अवां इजाज़त ॾींदो। अयूब खोसे खां उन कहाणी ते तबसरो कराइणु चाहियां थो। मोहम्मद सिद्दीक़ मंगियो आहे, जेकॾहिं उहो लाइन ते अची वियो त उन खां बि तबसरो कराइबो। साईं गुल हसन कलमती आहे, मंज़ूर मारफाणी, उन खां बि तबसरो कराइबो त छा आउं वाक़ई बि कहाणियूं लिखी सघां थो या नथो लिखी सघां। ऐं साईं शेर मेहराणी जेकॾहिं असांजे प्रोग्राम में अची विया त उन्हनि खे बि गुज़ारिश कबी त उहे 2 लफ़्ज़ रुॻो उन कहाणी ते ॻाल्हाइनि। उनखां पोइ अॼु राग रंग जी महफ़िल बि अथव। साईं गदा हुसैन ख़ासकेली जो फर्ज़ंद अॼु असांखे साज़नि ते लतीफ़ साईं जूं वायूं बि ॿुधाईंदो। कुझु दोस्तनि जा इहे तजवीज़ूं आयूं त बाबा वायुनि जो सिलसिलो बि हिकिड़ो शुरू थिए, थोरो प्रोग्राम में वैरायटी पेश कजे। साईं गुल हसन साईं बि, कलमती साईं, उन्हनि बि इहो हुकुम कयो त इन क़िस्म जी वैरायटी प्रोग्राम में अचे। सो उहो असांखे वायूं ॿुधाईंदो। त अयूब खोसे खे बि गुज़ारिश आहे त उहो जेकॾहिं असां सां शामिलु रहंदो त उनजा वॾा वड़
अली अकबर सूमरो साईं अची वियो आहे, उन सां गॾोगॾु मोहम्मद उस्मान पंवर साईं सदाई महिरबानी कंदा आहिनि, आफ्ताब अहमद राजपर साईं सदा मौजूदु, अव्हांजा लख लाइक लख अहसान, कुर्बान अली ॾाहाणी साईं सदाई असां वटि जे प्रोग्राम में जेको आहे सो ईंदा आहिनि, सच लतीफ़ अली अकबर सूमरो साईं, हा साईं आबिद अली अयूब साईं लाइव अची विया आहिनि, ईंदा आहिनि पर पोइ वरी हलिया वेंदा आहिनि। इमदाद बलोच असांजी मोतबर शख़्सियत आहे सिंध जी, उहा बि अची विया आहिनि। ग़ुलाम फहद मेमण, बाबा ग़ुलाम फहद मेमण, अव्हांजी आई डी तव्हां पंहिंजो वायूं ॿुधबियूं या अनीस साईं जी आई डी तां इहो बि थोरो कमेंट करे छॾिजो। अली दर खोड़ो, वालेकुम सलाम सरकार, पेरनि ते हथ। अब्दुल्ला जरवार, छा ॻाल्हि आहे अदा साईं? मूं इहो अब्दुल्ला साईं, मूं असुल में जेको शुरूआति में ख़ामोशी हूंदी आहे न, उन वक़्तु आउं दोस्तनि खे इनवाइट कंदो आहियां, त उन वक़्तु इहो ख़ामोशी हूंदी आहे, बाक़ी सभु ख़ैरु आहे। हाणे आवाज़ु मुंहिंजो अव्हां वटि पहुचंदो हूंदो यकीननि। जॉन केट समूह, उहो बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे, वालेकुम सलाम मुंहिंजा प्यारा। ऐं अली घायल रोदनाणी, उहो बि असांजे प्रोग्राम में आहे। अली मंगरियो साईं महबूब असांजे प्रोग्राम में आहे। असलम मेमुण असांजे प्रोग्राम में आहे। मुंहिंजो प्यारो निहायती क़ाबिल एहतराम मोहम्मद सुलेमान वसाण बि असांजे प्रोग्राम में आहे। ऐं शाहनवाज़ मेमुण, उहो बि असांजे प्रोग्राम में आहे। साईं शाहनवाज़ मेमुण अनीस खे चए थो, अनीस ख़ासि के जल्दी कर बाबा, बिल्कुलु सदा मौजूदु मोहम्मद सुलेमान साईं, असलम मेमुण साईं सदा मौजूदु। मसूद चांडियो महबूब आहे, उहो त असांजे प्रोग्राम में हूंदो आहे। साहिल सिकंदर, तालिब हुसैन चांडियो, बाबा अॼु तव्हांजो हुजणु ज़रूरी आहे। साईं मंज़ूर अहमद मारफाणी बि अची विया आहिनि असांजे प्रोग्राम में, उनजा वॾा वड़ लख लाइक। कंहिं दोस्त जो जेकॾहिं नालो हिमत अली हेमलाणी बि असांजे प्रोग्राम में अची विया आहिनि। शहबाज़ अली पंवर बि अची विया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु निसार भलाई, अस्सलाम वालेकुम साईं। कुर्बान कंबराणी, निसार भलाई तरफ़ां क़बूल पवन अदा ग़ुलाम चांडियो साहिबु, वालेकुम सलाम साईं। अव्हांजा लख लाइक कुर्बान कंबराणी जा, निसार भलाई जा। प्यार अली चांडियो बि असांजे प्रोग्राम में शरीक थींदो आहे। डॉक्टर शेर मेहराणी साईं, बिस्मिलायूं, हक़ मौजूदु, सदा आबाद हुजो। अव्हां असांजे प्रोग्राम में अची विया आहियो। ऐं चाहींदुसि त अव्हां ॿ मिंट ई असांखे ॾियो, पर जेका अॼु मूं कहाणी लिखी आहे उन कहाणी ते अव्हांजो तबसरो आउं ज़रूरु चाहियां थो। सरवण कुमार जेपाल, उहो बि अची वियो आहे, उनजा लख लाइक। मीर अशफ़ाक़ अची वियो आहे। जहानज़ेब ज़ौर साईं अची वियो आहे। ख़ालिक ॾिनो ख़ासि खिली ठरी मीरवाह खां, उहे बि अची विया आहिनि। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ अली ज़ुल्फ़ साईं, हक़ मौजूदु, पेरनि ते हथ क़बूल पवन साईं। हा, एथान ओज़ अविनाश, वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। ख़ालिद नुदवाणी साईं, बिस्मिलायूं, ख़ालिद नुदवाणी सदा मौजूदु। गुल हसन इबू पोट्रो साईं, गुल हसन साईं, बिस्मिलायूं। सरवर कुमार साईं, हक़ मौजूदु। जीअ लतीफ़, जीअ सिंध, मुर्शिद लतीफ़ जे सभिनी आशिक़नि खे भलीकार। साईं गुल हसन इबू पोट्रो चवंदा नाइस साईं, थैंक यू। रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बि अची विया आहिनि असां वटि। जीअ सिंध, जीअ लतीफ़, सदा जीअ सिंध, सदा जीअ लतीफ़। जहानज़ेब ज़ौर साईं सदा मौजूदु। ग़ुलाम फहद मेमुण, महबूब साईं फ़क़ीर गद्दा, सर्वेच, ससुई, सजाद, फहद, लुत्फ़। अॼु लुत्फ़ खां अॼु असीं वायूं ॿुधंदासीं साज़ ते। ऐं अनीस समेत हक़ मौजूदु साईं। प्रोग्राम अनीस साईं जे मोबाइल ते हलंदो, बिस्मिलायूं साईं। इरशाद अली वीसर साईं अची वियो आहे, साईं सलाम। गुल हसन इबू पोट्रो, डॉक्टर गुल हसन इबू पोट्रो साईं, अव्हां जे मथां नाले में लिखियलु कोन हुयो, माफ़ी थो वठां। डॉक्टर गुल हसन इबू पोट्रो बि असांजे प्रोग्राम में अची विया आहिनि। असदुल्ला हिंगोरो, बहितरीनु लख लाइक। जहानज़ेब ज़ौर, वालेकुम सलाम साईं। तीरथ सोढो, वालेकुम सलाम साईं। केसराणी चांडियो, बिस्मिलायूं साईं, भली करे आया प्रोग्राम में। ऐं अॼु कोशिशि कंदुसि त मूं कहाणी लिखिया, ऐं कहाणीकार आहियां कोन एक्चुअली, अव्हां सभिनी सां सची ॻाल्हि इहा आहे। हंसराज ओड बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे। मंज़ूर अहमद मारफाणी, प्यारा साईं, हक़ मौजूदु। लतीफ़ विलास सां राति जी शुरूआति, तव्हांजी मिठड़ी गुफ़्तार कननि में रस घोले थी छॾे, सदा वसंदा रहो साईं। लख लाइक मंज़ूर साईं, लख लाइक। मजीद कीरियो साईं बि अची विया आहिनि। सईद इबू पोट्रो, लिसनिंग यू सर, थैंक यू सईद इबू पोट्रो साईं, अव्हांजी महिरबानी। साईं मजीद कीरियो बि असां सां गॾु आहिनि। अली अकबर मुगेरी, उहे बि असां सां गॾु आहिनि, लख लाइक। फ़क़ीर फरीद बंभरो बि असां सां गॾु आहिनि। मुसवर चवाण, असांजो सकरण जो नौजवान आहे, उहो बि असां सां गॾु आहे। सिंध सलामत, साथ सलामत, मजीद कीरियो साईं। गुल हसन इबू पोट्रो, सईद अनवर इबू पोट्रो, थैंक यू सर। सईद साईं, अव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो, अव्हांजा लख लाइक लख अहसान। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त आउं पंहिंजी कहाणी खे जल्दी मुकमिल करे वठां, पोइ अनीस जे असां हुन ते आई डी ते वञी ऐं अनीस खे आउं इनवाइट करे छॾियां त बहितर आहे, छाकाणि त बाद में जो मसइलो थिए त अनीस खे आउं इनवाइट करे थो छॾियां।
अनीस 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 ख़ासि केली इनवाइटेड अनीस साईं खे पसंदि कयो। इस्माइल बारी चयो बाबा हक़ मौजूद वॾा वण वॾा कुर्ब ऐं चाहियां थो त हाणे अव्हांजो वक़्तु विञाइण बजाए मूं कहाणी लिखी आहे ऐं उन्हनि में कई कमियूं पेशियूं हूंदियूं, उन में कई ख़ामियूं हूंदियूं, छाकाणि त आउं कहाणीकार कोन आहियां। मूं कालम ऐं मज़मून ज़रूरु लिखिया आहिनि ऐं उहे 100,000 जी तइदाद में लिखिया आहिनि, पर कहाणी मूं पहिरियों दफ़ो असुल में लिखी आहे। 90 में हिकिड़ी ॿाराणी कहाणी मूं लिखी। साईं सिद्दीक़ मंगियो बि अची विया आहिनि असांजे प्रोग्राम में, वाह वाह। साईं सिद्दीक़ मंगियो उहा हस्ती आहिनि जिन जा 3-4 किताब कहाणियुनि जा अची विया आहिनि ऐं उहे शानदार सिंध जो हिन वक़्तु जेकॾहिं कहाणी जी दुनिया खे जेके ॾिसबो त उहा उन में साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगे जो तमामु वॾो कमु आहे। अव्हां सभई दोस्त उन खां वाक़ुफ़ु हूंदव। साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे हू रुॻो हिकिड़ो कमेंट करे छॾनि त आउं उन्हनि खे वरी पोइ लाइन ते वठंदुसि। असदुल्ला हिंगोर जो इस्लाम कोट थरपारकर खां बि असांखे ॾिसनि पिया, लख लाइक़ उनजा। मुसविर हुसैन सलाम चाचा, वालेकुम सलाम बाबा। गुल हसन साबिर अबू पोटो, मतिलबु इहा वॾी महिरबानी आहे दोस्तनि जी जो सुंगनि में वेही कचहरी ॿुधनि था, लतीफ़ साईं जो फ़िक्रु ॿुधनि था। इस्माइल बारी चयो वॾी महिरबानी अदा, मुंहिंजो को बि तारीख़ी कमु कोन्हे को, मुंहिंजो ई फ़र्ज़ु आहे, ड्यूटी आहे। सरवण कुमार साईं तव्हांजे सांभारा वरी तव्हांजा संभारा वारी कहाणी ॿुधाइजो कॾहिं, बिल्कुलु संभारा वारी कहाणी अव्हांखे ॿुधाए बि। लीलाराम बचवाणी ओ वालेकुम सलाम साईं। मोहम्मद वारिस सहतो, वालेकुम सलाम। खोड़ सारा दोस्त, अली अकबर मुगेरी साईं अची वियो आहे, हादी बख़्श खोसो ऐं मुसविर हुसैन, गुल हसन इबो पोटो। सर पोयां कुझु म्यूज़िक हलायो मिठा, इहा टेक्निक मूंखे अञा अचे कान थी, पर अव्हां हुकुम कयो आहे त इहा ज़रूरु सिखबी। ऐं पंहिंजी कहाणी जी शुरूआति करियां थो ऐं साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो खे इहा गुज़ारिश आहे त हू हिकिड़ो कमेंट करे छॾनि त जीअं मूंखे इहा ख़बर पवे त साईं खे आउं लाइन ते वठां, छाकाणि त साईं वटि वीडियो जो ऑप्शन न पियो अचे, उनजे करे। वाह वाह। मोहम्मद सलेमान वसाण बैत मोकिलियो आहे, जाइ न सॼो ॾींहुं हेड़ो उठे वॻ जीअं, मूं प्रियासी नींहुं छिनण कारण न कयो। वाह साईं वाह। मोहम्मद सलेमान वसाण साईं, अव्हां बि जेकॾहिं का राय ॾियणु चाहियो, मुंहिंजी पहिरीं कहाणी आहे हीअ ज़िंदगी जी। मूं आर्टिकल लिखिया आहिनि, मज़मून लिखिया आहिनि, पर हीअ कालम कहाणी आहे। दरअसल हीअ कालम बि चइजे, हिनखे कहाणी बि चइजे। सो आउं शुरूआति करियां थो। माथिरीअ जे बदन ते राति जी राणी जी ख़ुशबू, गुलाबनि जा माक भिना पता अखियुनि खे खेरो करे रहिया हुआ ऐं शर्म ॿूटियूं हल्के छुहाव ते पंहिंजो पाण में वेड़जी थे वियूं। बण जे वण में भांत भांत जा पखी ऐं जीत जणिया संगीत जो को ॼण त आख़िरी गीत ॻाए रहिया हुआ। गीत हुयो या वाई, सम्झ में न पिया आयो। कंहिं वक़्तु रूह रक़्स करणु पिए चाहियो त कंहिं वक़्तु वजूद में मातम बर्पा थिए थियो ऐं ख्वाब में यादि आई हुई उन वाई जी कथा जा कंहिं शाइर ॾूर कंहिं जबल जे आख़िरी चोटीअ ते ॻाई हुई। ॻाइजण खां पोइ उहा वाई मूं वटि वारीअ जे उन भिट ते अची पहुती हुई ऐं चयो हुअईं त असां वायूं काइनात जा नुंहां आहियूं, ऐं चयो हुअईं त वायूं असां काइनात जो नुंहुं आहियूं। वाई सां गॾु बचनि जहिड़ा बैत ऐं ॾोहीड़ा बि आया हुआ, जिन जे बदन जा कपिड़ा लीड़ूं लीड़ूं थियल हुआ। वाई जे मथे ते रओ न हुयो ऐं संदसि वारनि में चीड़ ऐं मिटी पंहिंजा तह ठाहे छॾिया हुआ ऐं वाई जो चहिरो बि बबू थियल हुयो। संदसि गलनि जी धरती ते ॻोड़नि अॾूं ठाहे छॾियूं हुयूं। ख्वाब अंदरि जॾहिं यादि टुटी त परियां कामोरनि जे धण ते नज़र पई। कामोरियूं असां वटि ॿकिरियूं थींदियूं आहिनि। कामोरनि जे धण ते नज़र पई। धनार जी कुल्हे ते कुहाड़ी न हुई ऐं कामोरनि जे रंगीन ॻिचियुनि में चढ़ियूं त हुयूं, पर उन्हनि चढ़ियुनि जूं लारूं अलाए केरु पटे खणी वियो हुयो। कामोरनि खां संगीत खसी वई हुई। उनखां अॻु बडरिन जो धण बि गुज़रियो हुयो, जिन जे धनार वटि कुहाड़ी त छा, पर उहो बोड़ींदो बि हुयो, जंहिंमां उहो संगीत जे सुरनि जी पालूट कंदो पियो वियो ऐं छेलड़ा ठींग टपनि में रक़्स कंदा थे विया। कामोरनि जे ॻिचियुनि में चढ़नि जूं लारूं कंहिं चोरायूं हुयूं ऐं धनार खां कुहाड़ी ऐं बोड़ींदो कंहिं खसियो हुयो। ऐं उन ई सोच में ॿुॾल हुयुसि त ट्राह खाधल कबूतरनि जो हिकु वॾो वलर मूं मथां वाह मींहुं कंदे गुज़रियो। मूं आसमान तरफ़ ॾिठो। आसमान साॻियो न हुयो, सिज बि साॻियो न हुयो। परियां खीर थर जा पहाड़ ॾकी रहिया हुआ। माथिरी जे नदियुनि में मलाहनि तरंदड़ ॿेड़ियुनि खे किनारनि भर करे वंझ हणी छॾिया हुआ।
ही माथिरी जी संगीत साज़ सुर ऐं आवाज़ खे छा थी रहियो हुयो ऐं छा थी रहियो हुयो खेतनि खरनि चूंडनि ऐं लाबारनि शहरनि ऐं साठनि ॻोठनि ऐं शहरनि खां वेंदे सिंधूअ जे लहरुनि खे छा थी रहियो हुयो। गुलाब सहमियल ऐं कुमाणियल हुआ, राति जी राणी जी ख़ुशबू कंहिं शहीद करे छॾी हुई ऐं शर्म ॿूटियूं पारां पटिजी चुकियूं हुयूं। ख़ौफ़ हुयो, हिरास हुयो माथिरीअ जे हर लकाउ में, सहमियल ऐं ॾिनल हुयो सभु कुझु। मुंहिंजो समूरो वजूद हिकु विशाल रीह सां भरिजी चुको हुयो ऐं इहा रीह निड़ीअ में अटकी साह सुकाए रही हुई। छिरक भरे निंड मां उथियुसि त समूरो वजूद पघर मां शिल थियल हुयो। भित ते लॻल बंदि आवाज़ टीवी भिटाई पढ़ंदे पढ़ंदे निंड अचण सबबु मूंखां बंदि करणु विसरी वई हुई। उथी पाणीअ जो गिलास पीतुमि, साह जाइतो करे टीवी बंदि करण जी कयमि त ब्रेकिंग न्यूज़ जूं पटियूं हलण लॻियूं। लिखियलु हुयो, एटमी जंग जे इम्काननि खे रद्द नथो करे सघिजे। तकिड़ा चैनल मटायमि त सरहद जे हुन पार खां बि साॻियूं ख़बरूं हली रहियूं हुयूं ऐं वॾे शद मद सां हिरोशिमा ते उछलायल अमेरिका जे एटम बम जूं वीडियोज़ ॾेखारियूं पियूं वयूं। ऐं मूं टीवी बंदि करे छॾी ऐं मुंझियल साह सां अधु राति जो पंहिंजे बाग़ीचे ॾे तकिड़ियूं विखूं खणी पहुतुसि, जिथे तिॾनि जीतियुनि ॼणनि जे आवाज़नि खां सवाइ सभु कुझु सुतल हुयो ऐं राति जी राणी पंहिंजी ख़ुशबू विरहाए रही हुई। मूं डिघा डिघा साह खयां ऐं आसमान खे तकणु लॻुसि, जिथे तारा पंहिंजी पंहिंजी जाइ ते मौजूदु हुआ ऐं चंड रोज़ जिया चमकी रहियो हुयो। पखी वाहिरनि में आरामी हुया। हीणियुनि विखुनि सां वापसि पंहिंजे बिस्तरे ॾांहुं मोटी अची लतीफ़ साईं जो रिसालो खोलियुमि। मझां पई मकड़ी काजा पाणीअ बूंद, सेई ॾिठमि रूं त वखर जिन विञायो। रिसालो सीने ते रखियुमि त ख़्यालनि जे लामहदूद काइनात में हलियो वियुसि। ख़्यालनि जे नेणनि परे परे ताईं सेर करणु शुरू कयो। भिट ते फ़क़ीर सामुंडी छेड़ियो वेठा हुआ। न से तड़होड़ाक न वायूं वणजारनि जूं, सरतियूं सामुंडनि जा अॼु पिणु चिकियम चाक, मारी निम फिराक पारे चूं पिरिन जा। फ़क़ीरनि बैत ॾेई पूरो कयो त सरवाण फ़क़ीर हाजन निज़ामाणी वरी नओं बैत छेड़ियो। उन में ओरे जॾहिं विया जे मोटी माग न आया, माए सामुंडी से खारो तिनी खे जेकस वह वरी वियो। मूं अॻियां बदीन खां कोलाचीअ ताईं वणजारनि जे वाकनि जा मंज़र समुंड जीअं छोलियूं ॾियणु लॻा। हिकु वणजारी ॾिठमि जा गिरियो झलियो मुंहुं पिटे रही हुई ऐं ॿी वरी वंझ खे ॿखियो बीठी हुई त परियां हिकु वणजारी निरड़ हथु ॾेई ईंदड़ हिकु जहाज खे सुञाणण जी कोशिशि करे रही हुई। वॾा ॿेड़ा गुराब ऐं जहाज के आया पे त के विया पे। सामुंडी कंधीअ सां हिकिड़नि ॿेड़नि मां माल लथो पे त ॿियनि ॿेड़नि ते चढ़ियो पे। किन वणझारियुनि समुंड खे अखा पे आछा त किन खथूर जी ख़ुशबू पे समुंड खे सूखड़ी कई। पर भरो झूपड़नि में कुराड़ा वणझारा जे सिड़ संभालण जी सत विञाए वेठा हुआ, उहे पंहिंजे माज़ीअ खे यादि करे भिटाई जो सामुंडी छेड़े वेठा हुआ। संदन कुराड़ियूं वणझारियूं पंहिंजनि नूरनि जे सींगार वारनि सुर्खियुनि ऐं मुसागनि खे काठ जी पेतीअ मथां पियल ॾिसी पंहिंजे जोबन जे जवान मोहबतुनि खे यादि करे रहियूं हुयूं। हिकु वणझारी जा जोबन जे अलूट ॾाके ते पहुती हुई, संदसि तिथ बि ॿधऊं पे। ॿुकीअ वनवास अञा न वरितो आहीं, बाक़ी ॾाज ॾावण ऐं सवण साठनि जूं सभु तयारियूं करे छॾियूं हऊं। पर वणझारो चवे त लंका थी अचां, वखर जो अघु चोट चढ़ियल आहे, सो मोटी अची मोड़ ॿधंदुसि। माउ खां वेंदे मिड़नी घणो ई सम्झायसि, पर न मुड़ियो ऐं वंझ छोड़े हलियो वियो। अलड़ जवानी वारी वणझारी जो वजूद छीहूं छीहूं थियणु लॻो। थियण वारी ससु ॾे भॻी सहेलियुनि खे चयाईं, पर हू वियो सो वियो ऐं लतीफ़ साईं उन वणझारी जी रूह जी रड़ ॿुधी वरिती ऐं हाजन फ़क़ीर आलनि अखियुनि सां बैत ॾिनो। सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन न सिपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीं वियो वणझारो ओहरे। बैत पूरो थियो त फ़क़ीरनि वाई छेड़ी, आयल करियां कीअं मुंहिंजो नींहुं अपलियो ना रहे, वियो वणझारो ओहरे मूंखे चाढ़े चीं मुंहिंजो नींहुं अपलियो ना रहे। ऐं मुंहिंजी अखियुनि में रूणियूं पयूं ऐं टिमंदे नेणे ख़बर ई न पई त कहिड़े वक़्तु निंड वराए वई। अजब आहे जो ख़्वाब वरी उतां शुरू थियो जिथां टुटरो हुयो। माथिरी जा माण्हू सहमियल हीसियल दहशत ज़दा साह खणी रहिया हुआ
ऐं पर भरो मोहन जे स्तूपा जे अखियुनि मां ॻोढ़नि जो दरिया वही रहियो हुयो। बड़ जे ढोर ते औरतूं लतीफ़ जो विर्द करे रहियूं हुयूं। शेखाणी घाड़ी जे नाथे फ़क़ीर संदी न्याणी जनीअ खे सॾे टीवी ते हलंदड़ ख़बरुनि बाबति पुछा कई। जनीअ चयो, बाबा जंग जूं ॻाल्हियूं पिया कनि ऐं चवनि पिया त अलाए कहिड़ो वॾो बम बि हणंदे वेरम न कंदा। बाबा इहो मोह मारियो कहिड़ो बम आहे? जनी पीउ खां सुवाल कयो त काको नाथो ज़ईफ़ हूंदे बि खट ते उथी वेठो ऐं संदसि कुराड़नि निणनि मां चहिरा मोती छुड़ी उथिया। सुॾकंदे बैत ॾिनई, लाखा लॻई ॾींहं, घाड़ी रीह कीअं घारी हुई, मथां वसे मींहं, वलड़िन वास फुलारिया। हिन साल सावणी जा मींहं बि वाह जा उठा हुया। सो विलासे जा पट सालनि खां पोइ सावा थिया हुआ ऐं वलड़िन गौच ॾिना हुआ ऐं काके नाथे लाखे खे सॾियो हुयो। लाखो फुलाणी लतीफ़ साईं जो किरदारु हुयो। लाखे खे सॾियो हुयो जो लाखो फुलाणी कच्छ भुज खां थींदो शेखाणी घाड़ी ईंदो हुयो। जनीअ जी ॻाल्हि ॿुधी काके नाथे लाखे खे रुॻी इन करे सॾियो हुयो त मतां हीअ सावणी जी आख़िरी सावक हुजे ऐं वलण जा ई आख़िरी गौच हुजनि। नाथे जूं अखियूं समुंड बणिजी पयूं हुयूं। रूपा माड़ीअ ते दोदे जी दाह ॿुधाई। संदसि दिलि जो दहको वधी वियो ऐं साह सां न पियो मापेसि। जनीअ खेसि पाणी पियारण जी कई पर हू उताड़िजी पियो। ख़्वाब जारी हुयो ऐं मूं ॾिठो त भिट जा फ़क़ीर तंबूरा हथनि में खणी का वाई चवंदा पे विया। तंबूरे जूं तारूं तपी बाहि थी वियूं हुयूं ऐं फ़क़ीरनि जे हथनि मां रतु टुमी रहियो हुयो ऐं सचल जो सुंग सोरा फ़क़ीर जी सरवाणी में सरहद पार करे चुको हुयो ऐं गेड़ू रंगनि ते रत जा दाग ठहंदा थे विया। ॿई सुंग जॾहिं गस में गॾिया त फरीदण, बुला ऐं बाहू जा फ़क़ीर बि अची साणनि गॾिया हुआ। होॾां सरहद पार खां भगत कबीर, निज़ामदीन ओलिया, रहमान बाबा ऐं ॿियनि सूफ़ियुनि जा फ़क़ीर हिन पार जूं सरहदूं बि टुपी आया हुआ ऐं मूं ॾिठो त जन्नत जी वादीअ में श्रीनगर खां थोरो पर भरो हिकु मासूम ॿारु अंगूर पटे रहियो हुयो त हिकु ठकाउ थियो। श्रीनगर खां थोरो पर भरो हिकु ॿारु अंगूर पटे रहियो हुयो त ठकाउ थियो। बसि एतिरो ॾिसी सघियुसि त उहो ॿारु रत में लथपथ ज़मीन ते किरियल हुयो ऐं संदसि हथनि में अंगूर जो उहो छुॻो हुयो ऐं आउं छिरक भरे निंड मां उथी पियुसि। मुंहिंजी कहाणी हिते पूरी थी ऐं कहाणी जो उनवान हुयो भयानक ख़्वाब। हाणे इन कहाणीअ ते दोस्त खोड़ सारा मौजूदु आहिनि। सोचां पियो त कंहिंखे इन कहाणी ते आउं वठां, कहिड़े दोस्त खे वठां, उनखां ॻाल्हायां। अनीस बाबा, तव्हांखे आउं पोइ रिक्वेस्ट मोकिलियां थो, तव्हां थोरो तरसी मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो त जीअं आउं को दोस्त ॾिसां त इन ते केरु ॻाल्हाए सघे थो। साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो जी वीडियो शो नथी मोड थिए। साईं मूंखे ॿुधनि पिया पर उन जी वीडियो शो नथी थिए। साईं मोहम्मद सिद्दीक़ साईं, अव्हां जेकॾहिं महिरबानी करे हिकिड़ो कमेंट कयो त ॾाढो ज़बरदस्त थी वञे। अव्हां हिकिड़ो कमेंट कयो मोहम्मद सिद्दीक़ साईं। साईं गुलहसन कलमती बि न पिया ॾिसजनि, शायदि उन्हनि मुंहिंजी कहाणी ॿुधी न आहे त उन्हनि खां तबसरो कराइणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं आउं मंज़ूर चांडियो मारफाणी खे या गुज़ारिश कंदुसि त उहो हिकिड़ो मूंखे कमेंट कनि त जीअं आउं उन्हनि खे वीडियो ते लाइव वठां ऐं हुननि खां तबसरो करायां। हिकिड़ो मूंखे सिर्फ़ु कमेंट साईं मंज़ूर मारफाणी चांडियो साईं, अव्हां मूंखे हिकिड़ो कमेंट कयो। शबीर कीरियो बि अची वियो आहे, वॾी महिरबानी। साईं मंज़ूर मारफाणी या को ॿियो दोस्त बि जेकॾहिं हिन ते ॻाल्हाइणु चाहे थो, जेका मूं कहाणी लिखी आहे, ऐं कहाणीकार कोन आहियां, पर जेको मूं अॼु पोरियो कयो आहे त आउं चाहियां थो त उन ते थोरो ॻाल्हायां। ऐं साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो जेकॾहिं मूंखे कमेंट करे, सर अनवर कलमती वांट्स टू लाइव, ओके सर, उन साईं खे वठंदासीं। हा साईं आगा मोहम्मद, इहो भयानक ख़्वाब न पर ईंदड़ मुस्तक़बिल जो चहिरो थो लॻे। साईं मंज़ूर मारफाणी साईं, जेकॾहिं अव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो ऐं अव्हां कहाणी ॿुधी आहे त मूंखे महिरबानी करे हिकिड़ो कमेंट करे छॾियो, या साईं गुलहसन कलमती मूंखे हिकिड़ो कमेंट करे छॾीनि त जीअं उन्हनि खे लाइन ते वठां त उनखां पोइ पाण वरी लतीफ़ साईं जो राग ॿुधूं था। ऐं इन कोशिश में आहियां त
साईं मूं वटि शो न पिया थियनि, साईं मंज़ूर मारफाणी मूं वटि शो न पियो थिए, ऐं साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियूब मूं वटि शो न पियो थिए। उन्हनि खे मूं गुज़ारिश कई आहे। साईं गुलहसन कलमती शायदि मुंहिंजी कहाणी ॿुधी ई न आहे, तंहिं करे उन्हनि जो त कमेंट थींदो कोन। बाक़ी को दोस्त जेको थियणु थो चाहे मूंसां, तारिक अज़ीज़ बलोच सर अनवर कलमती वांट्स टू लाइव। अनवर कलमती साईं मूंखे हिकिड़ो कमेंट तव्हां कयो त तारिक अज़ीज़ बलोच साहिबु अवां मूंसां फ्रेंड जेकॾहिं आहियो फेसबुक ते त आउं तव्हांखे लाइव वठी सघां थो। फ़क़ीर गदा हुसैन कहाणी ते ॻाल्हाईंदो, ठीकु आहे, ज़बरदस्त। फ़क़ीर गदा हुसैन खां पाण ॻाल्हायूं था। बाबा अनीस, हाणे तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो, अनीस बाबा हाणे तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलियोसि, फ़क़ीर गदा हुसैन कहाणी ते ॻाल्हाईंदो, छाकाणि त उन्हनि ॿुधी आहे कहाणी, उन्हनि खां असां तबसरो करे पोइ लतीफ़ साईं जूं वायूं साज़ ते पाण साज़नि ते ॿुधूं था। अनवर बाबा तव्हां मूंखे हिकिड़ो कमेंट कयो त जीअं आउं तव्हांखे लाइव वठी सघां, छाकाणि त दोस्त घणा आहिनि, मूंखे तव्हांजो फ़ोटू हिते सुञाणप में न पियो अचे, ऐं मोबाइल खे हीअं सिधो न झलिजो, मोबाइल खे हीअं पासीरो झलिजो, मोबाइल खे सिधो न आहे झलणो, मोबाइल खे पासीरो झलणो आहे। साईं मंज़ूर मारफाणी सवेरे हुआ। तारिक अज़ीज़ बलोच साईं बिल्कुलु साईं डिस्कस कनि, ज़रूरु डिस्कस कनि टॉपिक ते, पर साईं जिन जो साईं जिन खे आउं कीअं वठां मूंखे इहो सम्झ में न पियो अचे, छाकाणि त लॻे ईअं थो त साईं जिन मूंसां फ्रेंड लिस्ट में मौजूदु आहिनि कोन, उनजे करे जेकॾहिं ग़ैर यकीनी मुस्तक़बिल बाबति अंदेशनि में वरितल कहाणी आहे, जंहिंमें उमेद तोड़े नाउमीद जा ॿई पहलू अॻियां अचनि था। साईं अब्दुल्ला जरवार जो तबसरो अची वियो आहे, वॾी महिरबानी। मीर सालिम ज़बरदस्त, तमामु आलीशान। मूंखे यादि आहे त तव्हां कुझु साल अॻु सिंध टीवी तव्हां बि मुर्शिद लतीफ़ साईं बाबति प्रोग्राम कंदा हुआ, जंहिंखे मां ॾाढे शौक़ सां मीर सालिम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां कमेंट कयो। इब्राहिम जोखियो बि अची वियो आहे, अनीस ख़ासि के लिए अची वियो आहे। साईं गदा सां पाण ॻाल्हायूं था कहाणी ते। मंगियो मूं वटि शो न पियो थिए, उनजी वीडियो मूं वटि शो न पई थिए, तंहिं करे अनीस ख़ासि खे आउं एड पियो कयां। साईं गदा साईं हक़ मौजूद, गदा मौजूद सुणा महबूब साईं ॿियो ख़ैर आहे, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? तव्हां ख़ुशि, संगत फुकरा ख़ुशि, सॼी संगत तयार आहे, सभु ख़ुशि आहे, अव्हांखे दुआऊं था ॾियनि। जी महिरबानी। तव्हांजी कहाणी असां लफ़्ज़ लफ़्ज़ तमामु गौर सां ॿुधी। जी जीअं पहिरियां तजस्सुस हो, उहो असांजो तजस्सुस अॻु जेको असां सोचियो हो उहो यकीन में तब्दील थींदो वियो, थींदो थींदो आख़िरी हद ताईं जेको असां सम्झो त कहाणी जो क्लाइमेक्स कहिड़ो आहे सो उहो साम्हूं अची वियो। जी कहाणी जेका आहे न, तव्हांखे मुबारकबाद हुजां, ऐं चवां थो त अंग्रेजी हुजे त मुंहिंजे वस में हुजे त तव्हांखे नोबल प्राइज़ ॾियारियां अमुन जो। वॾी महिरबानी, लख लाइक़, लख एहसान। इन पस मंज़र में 4 सिटरूं मां तव्हांखे ॿुधायां थो पंहिंजी शायरी जूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सकाफ़तुनि जे भूं सां रहन निबाह नेमतूं, वाह। सकाफ़तुनि जे भूं सां रहन निबाह नेमतूं, हसीन फितरत नज़र वठन पनाह आथतूं। सकाफ़तुनि जे भूं सां रहन निबाह नेमतूं, हसीन फितरतुन अंदर वठन पनाह आथतूं, फीसा भैया वञन किथे न एट मन जो अॻु कथियूं। अल्लाह 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 अल्लाह। एट मन जो अॻु कथियूं, दिरंदगी जे सेक ते रिझी पमन ज़िंदगियूं। अल्लाह अल्लाह अल्लाह। फीसा भैया वञन किथे न एट मन जो अॻु कथियूं, दिरंदगी जे सेक ते रिझी पमन ज़िंदगियूं। अल्लाह अकबर। आ ज़िंदगियुनि जो मसालो विखूं अमुन लाइ वधायो। आ ज़िंदगियुनि जो मसालो विखूं अमुन लाइ वधायो, बरे सगीर बचायो, बरे सगीर बचायो, बरे सगीर बचायो। अल्लाह अकबर। वाह फ़कीर साईं वाह। कहाणी खे अर्चम साईं। बिस्मिल्लाह, लख लाइक़, लख एहसान, लख एहसान। हाणे अवांजे शहज़ादे खां ॿुधूं था, वाई था ॿुधूं अवांजे शहज़ादे खां। बिस्मिल्लाह, उनखे मैदान ख़ाली करे ॾियो त उहो वाई से बिस्मिल्लाह बाबा हक़ मौजूद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अॼु बाबा असांखे को करार करायो, वाई ॿुधायो का लतीफ़ साईं जूं जेतिरियूं ॿुधाए सघो था,
पर बाक़ाइदे सरगम में ॿुधायो ऐं पंहिंजो सुर ऐं लय में ॿुधायो। बिस्मिल्लाह 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 यमन मां पर बिस्मिल्लाह पढ़ूं था जी सुर यमन कल्याण मां हिकिड़ी परिवाही पढ़ूं पिया। हा जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पोइ सामूंडी मां ॿुधंदासीं यार। सामूंडी जी मुदत जे मथां पई आहे। हा उहो ॿुधंदासीं। हा उहो बि ॿुधंदा। बिस्मिल्लाह मां सम्झा तो हिंदी आवाज में हलो वाह वाह आवाज़ वधायो थोरो। मोबाइल जो आवाज़ वधायो। मोबाइल जो थोरो आवाज़ वधायो। मोबाइल जो थोरी मोबाइल भले वेझे कयो। आवाज़ वधायो। हाँ ठीक आहे सही आहे ज़बरदस्त। रे गमा गरे गरे ने दाने रे गरे ममा ममा गमा गरे गरे रे गमा दानी सानी सानी वाह वाह gama dani sani da pa da mani da pa madani sani da pa वाह 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 अल्लाह 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 बहे बहे हाय मन में महबूबन जी बहे हाय मन में महबूबन जी जला बुकल बरे बसो मत मथा अल्लाह 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 मत मथा जे बेसान विसहो हाय हाय बहे हाय 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 अल्लाह अल्लाह हाय हाय वाह हाय हाय अल्लाह अल्लाह तेरा दिल पुकियो अल्लाह अल्लाह दिल पुकियो
अल्लाह अल्लाह बहिणी सजने अल्लाह 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 वाह सही वाह 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 यार सजने तेरा यार सजने तेरा यार सजने तेरा वाह वाह दर्दो संते कई को होता दर्दो संते ने सबल गाने ने पादन वाह 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 सही वाह दर्दो संते कहीं तो होता दर्दो संते कहीं तो होता तेरा वाह 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 यार सजने तेरा यार सजने तेरा ये तुम्हारी आहिया ये तुम्हारी आहिया यार सजने तेरा सही कर अखिल जो सुरबो सही कर अखिल जो सुरबो सही कर पानी नि दादा पापा मामा ग गमदनि सा गमदनि सा गमदनि सुरबो सही कर पहले खिल जो सुरबो सही कर सुरमो सुखे दिया जो ओए अल्लाह 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 सुरमो सुखे दिया जो जग पातो जल तना ॾिठी तन अच्छाई आलम में सुरमो सही करे सुरमो सही करे अखिन में ख़ास पिराजी ख़ाक वाला ख़ास पिराजी यार सजने तेरा यार सजने तेरा जे जो मारी यार सजने तेरा जाते थे महबूब जे जाते
मगर गबदनी दो वाह 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 सही वाह वाह सही वाह महबूब के आए सुलझी हाकला आए सुलझी हाकला जे जो मारी आया जे जो मारी आया यार सजने तेरा यार सजने तेरा जे जो मारी आइया जे जो मारी आइया यार सजने तेरा जबरदस्त शानदार प्यारा शानदार ॾाढो जबर हाणे हेडफोन लॻायो ऐं कननि में जीअं मूंखे पियल आहे न इहा अनीस बाबा तूं मुंहिंजे साम्हूं अचु अनीस बाबा इनखे हेडफोन लॻायो त आवाज़ क्लियर अचे हेडफोन लॻायोसि दोस्तनि ते आवाज़ दुरुस्त नमूने सां अचे अनीस बाबा अच्छे ही खबर कही की थी वो आवाज बस हेडफोन लग रहा है ना है ना आवाज जोर अच्छी अच्छा घराना पने कोई तो जल्दी ये इतने अंत में ही बिनड़ों का जो हेडफोन लगा हाँ हेडफोन लॻाए बाबा हेडफोन हेडफोन लॻाए लगा मां चंग तरह लगा हेडफोन ॿिन्ही कननि में लॻाए छॾ हा शाबाश हाणे आवाज़ ज़बरदस्त ईंदो हाणे थोरो ॻाल्हाए अच्छा ये करे हा हाणे वाह, थोरो वाह। ॻाल्हाए को बैत ॿुधाए हाँ आवाज अघी अघाई रंज पिरियां खे रसियो फर्स्ट क्लास आवाज़ अघी सही आहे बा हाँ बिस्मिल्लाह हाणे ॿी वाई थे अनीस बाबा मोबाइल खे सोलो रखो अनीस बाबा मोबाइल खे सफ़ा सोलो रखो त प्यारे जो पंहिंजो चहिरो अचे हा फर्स्ट क्लास हिते सही आहे ज़बरदस्त बिस्मिल्लाह सामुंडी में हवाई पढ़ूं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह दोस्त हिकिड़े ॿिए अहसान अली रिंद जो चयो त कर हर पाए लॼ किन वे उनसी उन या वाई जी फरमाइश कई आहे पर भले अवां सामुंडी मां या ॿुधायो ॿुधायो हा। था ॿुधायो था बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पोया ॿुधायो आवाज या थोड़ा कोई क्या वाह 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 पगह पासे अल्लाह अल्लाह वाह खान साहब वाह पगह पासे अल्लाह अल्लाह
पासे पच पासे पच आयल साम्हूं दिल जे बारे मत जिम बनियो आवाज़ जो वरी मसलो आहे ना बारे मत जिम महबूब साईं आवाज़ जो थोरो मसलो आहे हिन जी जेका माइक आहे हेडफोन जी थोरी मथे कर जेका हीअ माइक आहे न हीअ इनखे थोरो मथे वात ॾे कर इनखे थोरो मथे वात ॾे कर हाणे या इहो अनीस खे चओ त झले बीहे त तूं बाजो वॼाए अनीस खे चओ त झले बीहे हा जी अज पिण वायूं वाह अज वाह पिण वायूं बणजारा वञण रहलस परी हलण हारा सुपरी अज पिण वायूं बणजारा वञण जूं आयल साम्हूं मदर छोड़े चल जिथा बेड़ा पार अल्लाह 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 चल हल पाए लग हाय 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 चल हल पाए लग कौन भई चल हल पाए लग चल हल पाए लगी अल्लाह अल्लाह कोन वरी चल हल पाए लगी उजाला आवाज़ सही न पियो अचे हाँ ठीक आहे अल्लाह अल्लाह ॾिठी ॾियारी साम्हूं टिन सिर संभाया साईं सिद्दीक़ साहब तव्हां हुजजो पिरह सूर पिरनि जा
ऐ है वाह 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 लगाया ला ला जो तो सौदो सिखियो वाह सी वाह वाह सी वाह 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 वाह
महबूब साईं वाह, वाह महबूब साईं वाह। लख लाइक अवांजा लख एहसान, लख थोरा। अनीस बाबा यार जे आवाज़ जो थोरो मसलो हुयो ऐं पाण सुबुह जो डिस्कस कंदासीं त इहो आवाज़ जो मसलो पाण कीअं हल कयूं ऐं सुभाणे वरी हिन महबूब खां राग ॿुधबो। हलो लतीफ़ थो ॻाए, तमामु शानदार लतीफ़ साईं खे थो ॻाए ऐं पंहिंजो इहो बिल्कुलु साईं। हा लख लाइक आवाज़ जो मसलो पियो थियो। हाणे इहो सुबुह जो आऊं ऐं अनीस पाण में थोरो डिस्कस हा करे डिस्कस करे हा। तय कंदासीं त तव्हांजे आवाज़ जो मसलो जेको सही न पियो पहुचे संगत ताईं उहो कीअं हल कयूं। सुभाणे जे लाइ अव्हां तयारी कजो। सुभाणे हाणे सही। पंहिंजो प्रोग्राम जंहिं ॾींहुं अव्हां खे को ॿिए पासे प्रोग्राम न हूंदो त उन ॾींहुं अव्हां मोट ठीकु हूंदो आहे। ऐं लतीफ़ हूंदो। ठीकु हुया महबूब? बिल्कुलु बिल्कुलु लख बिल्कुलु लाइक सोना। साईं गदा खे पेरनि ते हथ अव्हां सॼी संगत खे हक़ मौजूद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। साईं मोहम्मद सिद्दीक मंगियो साईं जिन उहे मुंहिंजे प्रोग्राम में मौजूद आहिनि ऐं साईं सिद्दीक मंगियो खे सवेरे साईं वटि शायदि नेटवर्क जो मसइलो असां राग ॿुधो पर आवाज़ में थोरी गड़बड़ पई थी, उनजे करे आवाज़ दुरुस्त नमूने सां न पियो पहुतो। सुभाणे ॾिसूं त टेक्निकली आवाज़ जा इहे जेके मामला आहिनि उहे हल करे सघजनि था। अनीस सां सुभाणे आउं कचहरी कंदुसि इन मामले ते त पोइ सुभाणे वरी असां गदा हुसैन जे शहज़ादे खां कला ॿुधंदासीं। साईं मोहम्मद सिद्दीक हक़ मौजूद बाबा। ख़ुशि आहियो? चङा भला, तबियतूं ठीकु? आवाज़ में थोरो मसलो आहे पर मोबाइल खे थोरो वेझो कयो। हा मोबाइल खे थोरो वेझो कयो त अव्हांजो आवाज़ दुरुस्त अचे। मोबाइल खे थोरो वेझो कयो। सही आहे, हाणे आवाज़ अचे थो? जी आवाज़ जी अचे थो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाणे मूं सवेरे अव्हां हा, ॿुधी पे, कहाणी तव्हांजी मूं इहो तव्हां पहिरियों दफ़ो पढ़ी कहाणी कोन लिखी ॾाढी। आहे अव्हां ॿुधी पे। न तव्हां जी कहाणी असां ॿुधी ऐं कुझु वरी थोरो मसलो इन करे कुझु ॿुधी सघियासीं, कुझु न ॿुधी सघियासीं, पर कहाणीअ जो जेको थीम आहे उहो असांजे जी ज़हन में अची वियो आहे। लतीफ़ जी सरकार जो शाइरी आहे, उन जी सित कहाणी आहे। उन में जी तव्हां उहे नफ़ीस एहसास, उहे ज़िंदगी जा मसाला हर हवाले सां जेकर ॾिसिजे त असां लतीफ़ सरकार जी सित में कहाणी आहे। जीअं सामूंडी आहे, सामूंडी खे असां पढ़ूं था त सामूंडी में जी असांखे बैत में जी कहाणी नज़र अचे थी। हाणे उहा अलॻि शइ आहे, उनजी कहाणीकार कीअं थो उन एहसासनि खे गॾु करे ऐं कहाणी जे फॉर्मेट में आणे उन हवाले सां हाणे जीअं आहे त वणजारे जी मां वणजारो न पढ़ी आयो ॿारे मां हा उन हा तो सफ़र सम्झे था सम्झी वॾी वॾी कहाणी आहे। जेकॾहिं को आर्टिस्ट उनखे जी पंहिंजे आर्ट जे रंग में भरे जेकर कहाणी जे फॉर्मेट में आणे त इहा तमामु वॾी कहाणी आहे। या जीअं असां ॿुधायो हाणे जी आम चाढ़िया इहो पंजाबी कहाणी आहे। ऐं सम्झो त हीअ जेका कहाणी तव्हांजी असां ॿुधी आहे इहा लतीफ़ जे फ़िक्र ते हिकिड़ी आधारियल कहाणी आहे, जेके फैंटसी टाइप जी कहाणी चई सघूं था। ऐं ॾाढी सुठी कहाणी आहे जंहिंमें एहसासनि जी हिकिड़ी छाछोल आहे। ऐं जीअं लतीफ़ सरकार जे सामूंडी में नफ़ीस एहसासनि खे जेको चिठियो वियो आहे और सम्झो उन हवाले सां बि तव्हांजी कहाणी जेका आहे उहा एहसासनि सां भरपूर कहाणी आहे, एहसासाती कहाणी आहे। त इन में हिकिड़ी शइ जेका महसूसु थिए थी असांखे त हिकिड़ी जी मंज़र निगारी तव्हांजी ठीकु ठाक आहे, किरदार निगारी बि ठीकु आहे ऐं जिन शयुनि खे तव्हां टच कयो आहे उहे बि असांजी जी ज़िंदगी जा उहे आम इशूज़ आहिनि, उन्हनि खे तव्हां पूरे सां जंग जे मसइले खे वणंदो आहे। सभु शयूं ॾाढी ठीकु ठाक अंदाज़ सां तव्हां वटि कहाणी आहे त कहाणी पढ़ो आहे ऐं छोड़ जेको तव्हांजी पंहिंजे हिकिड़ो पंहिंजो सुवालु आहे त तव्हांजी कहाणी ॾाढी ठीकु आहे। ऐं इन में हिकिड़ी शइ आहे त कहाणी जॾहिं लिखिबी आहे त हुन में कोशिशि इहा कबी आहे त किरदारनि जी भरमार न हुजे। किरदार जंहिं कहाणी जी में वधीक थी आहे उहो कहाणी जो नुक़्स महसूसु कयो वेंदो आहे, सम्झो वेंदो आहे त हिन कहाणी में किरदारनि जी जी थोरी भरमार आहे। पर जेके किरदार हिन जी में अहम किरदार जेके आहिनि उन्हनि खे खणी जेकॾहिं असां कहाणी खे ॾिसूं था त हिन कहाणी में ठीकु ठाक मैसेज बि आहे, हिकिड़ो फ़िक्र बि आहे ऐं हिकिड़ो पैगाम बि आहे। ऐं उहो पैगाम उहो फ़िक्र उहो मैसेज
उहो असांखे लतीफ़ सरकार जे फ़िक्र जे में रुमाल में विड़े था ॾिनो आहे। इहो ॾाढो मज़बूत ॾाढो सगारो कहाणी आहे, ख़ासि करे एंटी क्लाइमेक्स कहाणी आहे। इन खे असां जेकर थोरी तव्हां हुनखे वरी रीराइट कयो हुनखे त इहा बहितर कहाणी थी सघे थी ऐं ॾाढी मज़बूत कहाणी थी सघे थी। ऐं ख़ासि करे लतीफ़ सरकार जे फ़िक्र ते त कहाणियूं घटि जेके लिखी हुयूं उन हवाले सां जेकॾहिं इन ते कोशिशि कजे तव्हां सम्झी तव्हां हिकिड़ी कहाणी लिखी आहे तव्हांजी मंज़र निगारी जेका शुरूआती कहाणी आहे मुंड वारे हिसे में ॾाढी भरपूर मंज़र निगारी आहे ऐं सम्झा थो हिकिड़ा अहसास जॻाईंदड़ हिकिड़ी ख़्याल जॻाईंदड़ मंज़र निगारी आहे। किरदारनि ते अचो था त किरदारनि में बि उहा सघ मौजूदु आहे, किरदारनि में बि उहा असांखे शइ नज़र अचे थी, पर उहा ॻाल्हि वरी पेशी अचे थी त किरदारनि जी भरमार न हुजे कहाणी में। किरदार जी थोरा ई हुजनि, सघंदा हुजनि, मज़बूत किरदार हुजनि। असांखे कहाणी जे वसीले हिकिड़ो असांखे मैसेज कन्वे करिणो आहे ऐं उहो जी ॾिसो न असां शाइरीअ में ख़्याल खे ॾाढी अहमियत आहे, पर कहाणी में ख़्याल सां गॾु आर्ट खे ॾाढी अहमियत आहे ऐं उन आर्ट जो तव्हां इस्तेमालु बिल्कुलु बहितरीनु कयो आहे हिन कहाणी में, तमामु भलो कयो आहे। पर हाणे हिन में इहा शुरू थिए त मंज़र निगारी बि लिमिट जे अंदरि हुजे, महदूद हुजे, किरदारनि ते पहुचण में का घणी पढ़ंदड़ खे ॾुखियाई न थिए ऐं जेका किरदार जी भरमार उहा जेका असां न हुअणु घुरिजे। बाक़ी ॿी कहाणी ठीकु ठाक आहे, भरपूर कहाणी आहे फैंटेसी टाइप ते, ख़ासि करे हुनजो विच ऐं क्लाइमेक्स भरपूर अथनि ऐं जेको क्लाइमेक्स ॾाढो ठीकु ठाक अथव। हिन हवाले सां ऐं तव्हांखे वाधायूं ॾियां थो ऐं मुंहिंजे लाइ इहा ख़ुशगवार महिरबानी आहे त बड़ा ॾाढो आगे लिखी सघे थो या सम्झा थो वधीक कहाणी लिखंदो त अञा वधीक कामयाबी महिरबानी लख लाइक। मोहम्मद सिद्दीक़ मंगियो सिंध जो तमामु वॾो कहाणीकार आहे, तमामु वॾो कहाणीकार ऐं जेको बि असांजो इल्मी अदबी हल्को आहे सिंध अंदरि उनखे इन शइ जी ॼाण आहे त मोहम्मद सिद्दीक़ मंगियो जा 3-4 किताब कहाणियुनि जा आया आहिनि ऐं उन्हनि जी कहाणियुनि में जेको दर्द ऐं पीड़ा आहे। ऐं बुनियादी तौर ते कहाणी जो माण्हू न आहियां ऐं कालम लिखंदड़ माण्हू आहियां, मज़मून लिखंदड़ माण्हू आहियां। कहाणी ही मुंहिंजी पहिरीं आहे, ज़िंदगी जी पहिरीं कहाणी आहे जेका मूं लिखी आहे ऐं मुंहिंजे लाइ इहो वॾो एज़ाज़ ऐं मुंहिंजे लाइ इहो वॾो सर्टिफिकेट आहे त मोहम्मद सिद्दीक़ मंगिए जहिड़े मोतबर ऐं अज़ीम कहाणीकार तरफ़ां मुंहिंजी कहाणी ते ॻाल्हायो वियो आहे ऐं इनखे पंहिंजे लाइ एज़ाज़ थो सम्झां। असां मोहम्मद सिद्दीक़ मंगियो खे पंहिंजो उस्ताद सॾींदा आहियूं ऐं उनखे पंहिंजो उस्ताद मञींदा आहियूं। सो अॼु उन्हनि मूंखे सलाहूं बि ॾिनियूं आहिनि, मुंहिंजी कहाणी जी तारीफ़ बि कई आहे। ज़ाहिर आहे मुंहिंजी पहिरीं कहाणी हुई, उनजे करे मूंखे उनजे फ़नी पासनि जो को इल्मु न हुयो, पतो न हुयो, पर साईं अॼु मूंखे इहे शयूं सम्झायूं आहिनि ऐं कोशिशि कंदुसि त साईं वटि सकरंड हली वञा, उते रूबरू बि साईं सां कचहरी कयां, गुफ़्तगू कयां ऐं खां सिखां त कहाणी जो प्लाट कीअं हूंदो आहे, उनजी मंज़र निगारी कीअं थींदी आहे, उन जूं कैफ़ियतूं कीअं पेश कबियूं आहिनि, उन में किरदार साज़ी कीअं थींदी आहे। इहे सभई शयूं इनशाला ऐं साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगी खां सिखंदुसि। साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो अवां जा लख लाइक, लख थोरा। अवां जेकॾहिं वधीक कुझु ॻाल्हाइणु घुरो था त हाज़िर आहियूं ऐं अवां जी वॾी महिरबानी जो अवां असांजे प्रोग्राम खे जॉइन कयो। लख लाइक, लख थोरा। जेको कुझु करियो पिया इहो घणो कुझु आहे, थोरो बि आहे पर घणो कुझु आहे। इहा हिकिड़ी ज़हनी आबियारी थिए थी असांजी नौजवाननि जी, ख़ासि करे ज़हनी आबियारी थिए थी, फिक्र लतीफ़ शनासी में मां थिए थी। ॾाढो सुठो था कयो, थोरो भलो प्रोग्राम ॿुधे असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। असां ज़हनी फिक्री ते हवाले सां कंदा आहियूं। वॾी महिर लख लाइक, लख लाइक। हक़ मौजूद, हक़ मौजूद, हक़ मौजूद। पॻ पासे घार आयल सामूंडनि जे विझी जीव जंजार जिम वञ घुरे थो को दोस्त इन ते मज़ीद का गुफ़्तगू करणु घुरे थो त मां हाज़िर आहियां ऐं असांजे काफ़ी दोस्तनि जेको आहे सो एप्रिशिएट बि कयो आहे। काफ़ी दोस्त असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मुंहिंजा महबूब अॼु साईं गदा हुसैन ख़ासि केली जेको आशिक़ आहे, जेको
जेको इश्क कंदड़ माण्हू आहे, जंहिंजो किताब बि छपियल आहे, बहितरीनु शाइर आहे, उनजे फर्ज़ंद असांखे लतीफ़ साईं जी ॿ वायूं ॿुधायूं। आवाज़ में मसइलो थियो पिए, उनजे करे असां चाहियो त इन आवाज़ जे टेक्निकल मामलनि खे असीं सम्झूं ऐं वरी ईंदड़ वक़्त में असां उन्हनि खां इहो लतीफ़ साईं जो राग ॿुधंदासीं ऐं ॿियनि रागनि खां बि असीं जेको आहे सो राग ॿुधबो। आगा मोहम्मद साईं असांजे बैत मोकिलियो आहे लतीफ़ साईं जो, मर हिकांदा होन पिरी सांगम वञनि सेण, रहिया आहिनि रूह में नित जिनी जा नेण, विमास्या जिन वेण तो तारीअ तॻे तिन हियूं अलाह अलाह। महबूब जे तारीअ जे हवाले सां ई मुंहिंजो जेको हियूं आहे उहो तॻे थो ऐं मुंहिंजी ज़िंदगी रवां दवां आहे। सो लतीफ़ साईं जे फ़िक्र में तमामु घणी जेका असां किरदार साज़ी आहे, तमामु घणियूं गहरायूं आहिनि। ऐं अनवर कलमती ॾियणु चाहे थो साईं अनवर कलमती साईं खे आउं कीअं वठां, मूंखे रुॻो लॻे ईअं थो त साईं अनवर कलमती मुंहिंजे फ्रेंड लिस्ट में आहिनि कोन। तव्हांजी वीडियो शो नथी थिए तारिक अज़ीज़ बलोच साईं, मुंहिंजे अखियुनि ते, मूंखे इन खां वधीक ॿियो छा घुरिजे। तव्हां हीअं कयो या त मूंखे फ्रेंड रिक्वेस्ट मोकिलियो त उहा एक्सेप्ट कयां, उनखां पोइ आऊं अनवर कलमती साईं खे लाइन ते वठां। जेकॾहिं या वरी तव्हां मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो त आऊं उन रिक्वेस्ट खे क़बूल कयां। तव्हांजी साईं तारिक अज़ीज़ बलोच साईं, अव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो छाकाणि त लॻे ईअं थो जो सभिनी जी उहा वीडियो शो थिए थी, पर अव्हां जी वीडियो शो न पई थिए। उन ते कैमरा ठही ईंदी आहे, उहा न पई ठही अचे अव्हां जे कमेंट ते। त अव्हां मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो त आउं अव्हांखे लाइन ते वठी वठां। पोइ साईं अनवर कलमती साईं जिन भली ॻाल्हाइनि, बिल्कुलु आउं ख़ुदि बि चाहियां थो त इस्लाह थिए। ऐं हीअ लतीफ़ी कचहरी आहे, फ़िक्र लतीफ़ ते ही गुफ़्तगू आहे। ऐं मुंहिंजो मक़सदु ई इहो आहे त समूरी सिंध ताईं, समूरी सिंध जी जेका असां जेके सिंध जा माण्हू आहियूं, उहे फ़िक्र लतीफ़ खे सम्झूं, उनखे पंहिंजायूं ऐं उनखे सम्झी, उनजे गहराइनि खे सम्झी असां पंहिंजी किरदार साज़ी कयूं। सो तारिक अज़ीज़ बलोच साईं, अव्हां महिरबानी करे मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो त मुमकिन आहे अव्हां मूंसां लाइव थी वञो। ऐं कोशिशि करियां थो त मोकिली आहे लिस्ट फुल आहे तव्हांजी। अच्छा साईं, लिस्ट फुल आहे त हाणे लाइव प्रोग्राम में आउं कंहिंखे पंहिंजो रिमूव नथो करे सघां। तव्हां मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो, भला तव्हां इहा कोशिशि कयो, तव्हां मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो, तव्हां फ्रेंड रिक्वेस्ट मोकिली हूंदी, पर तव्हां हिते लाइव प्रोग्राम में मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो त जीअं आउं तव्हांखे खणी सघां। या को मुंहिंजो ॿियो को दोस्त जेकॾहिं अव्हां सां हिन वक़्तु गॾु मौजूदु आहे त उनखां रिक्वेस्ट मोकिलायो त जीअं पंहिंजो उन जी ID तां साईं जेको आहे सो ॻाल्हाए सघनि, त इहो सवलो थी पवंदो। सुभाणे ऐं इनशाला पंहिंजो ग़ैर मुतहरिक कंहिं दोस्त खे पंहिंजो रिमूव करे ऐं इहा रिक्वेस्ट अव्हां जी क़बूल उहा थींदी इनशाला। अव्हां जहिड़ा महबूब असांखे घुरिजनि था। रज़ा मोहम्मद दल हाणे पहुतो आहे देरि सां। मोहसिन अली शर, साईं अलाह तव्हांजी तबियत ठीकु कंदो। सभई दोस्त हिन महबूब जे लाइ, मोहसिन अली शर जे लाइ दुआ कयो, संदन तबियत ठीकु कान्हे का, त जीअं हुनजी तबियत ठीकु थिए इनशाला। मालिक बाज कंदो ऐं पंहिंजो अलाह साईं बहितरी कंदो, अव्हां ठीकु थी वेंदव। साईं बख़्श ख़ासि के लिए मूं ॾे रिक्वेस्ट मोकिली आहे, ऐं एप्रूव कयां थो। ॾिसां साईं जिन कुझु शायदि चवणु था चाहिनि या कुझु ॻाल्हाइण था घुरनि, जेकॾहिं उन्हनि जो को ख़्यालु आहे त उहो असां ॿुधूं था, न त हाय हाय रसूल बख़्श साईं बि देरि सां पहुता आहिनि। लॻे थो असां प्रोग्राम सवेर था कयूं। आगा मोहम्मद तमामु घणो प्रोग्राम खे भरपूर कनि पिया ऐं उहे लतीफ़ साईं जा बैत मोकिलनि पिया। काती कोन्हे ॾोह गन वढींदड़ हथ में, पसियो पर अजीब जी लिचियो वञे लो, आशिकनि अदो सदा माशूकनि जो। तमामु घणी गहराई आहे लतीफ़ साईं जे इन बैत में, इंतिहाई घणी गहराई आहे। जेकॾहिं असां इन ते ॻाल्हाईंदासीं त तमामु घणो तफ़सीली ॻाल्हाए सघंदासीं। थोरा तायूं साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो जा, जिन मुंहिंजी कहाणी ते जेका बि अंधी मंडी कहाणी आउं लिखी सघियुसि, उन ते मुंहिंजी रहनुमाई फरमायूं, उन ते उन्हनि पंहिंजी राय ॾिनी। साईं गदा हुसैन ख़ासि केली जी बि तमामु वॾी महिरबानी आहे जो उन्हनि पंहिंजो नज़म पेश कयो ऐं नज़म ॿुधायूं ऐं मुंहिंजी कहाणी जे पस मंज़र में उन्हनि इहो नज़म ॿुधायो। दरअसल इहो मूं तजुर्बो इन जे करे बि कयो त ॾिसां आउं कहाणी लिखी सघां थो या न। साईं बख़्श ख़ासि केली मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलिनि था, पर उहे ख़बर न आहे
लिस्ट में उहे मौजूदु कोन्हनि। साईं गुल हसन कलमती साईं जिन जेकॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में आहिनि त महिरबानी करे हिकिड़ो मूंखे कमेंट कनि। जेकॾहिं हुननि कहाणी ॿुधी आहे त आउं उन्हनि खां उहा राय वठां। उनजी राय मुंहिंजे लाइ इंतिहाई अहम आहे। साईं गुल हसन कलमती जेकॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में आहिनि ऐं उन्हनि कहाणी ॿुधी आहे त हू मूंखे हिकिड़ो कमेंट कनि त उन्हनि खे लाइन ते वठी वठां। मोहसिन अली शहर साईं वॾा कुर्ब असांजा महबूब हुयो। मालिक अव्हांखे वॾी हयाती वॾी ॼमार ॾिए ऐं अव्हां इनशाला जल्दी तव्हां सॻा थींदव। हींअर अघा आहियो, जल्दी सॻा थींदव ऐं अव्हांजी बीमारी इनशाला ख़तमु थी वेंदी ऐं अव्हां सिहतमंद थी ऐं असांखे जेको आहे सो ॿुधंदव। साईं गुल हसन कलमती जो आइकन मोड शो न पियो थिए। साईं असांजे प्रोग्राम में आहिनि, अलाए कोन्हनि, हुननि कहाणी ॿुधी आहे या नाहे ॿुधी मूंखे ख़बर नाहे, पर आउं कोशिशि करियां थो त साईं खे तलाश करियां। तबियत ठीकु आहे ख़ादिम हुसैन साईं। अव्हांजी हीअ कचहरी तारीख़ जी बहितरीनु कचहरी मां हिकु आहे साईं। लख लाइक़ लख थोरा आबिद अली चांडियो। साईं गुल हसन कलमती बिल्कुलु हाणे मूंखे नज़र ते चढ़िया आहिनि। ऐं कोशिशि करियां थो त साईं ॾे रिक्वेस्ट मोकिलियां। अच्छा, साईं कहाणी न ॿुधी आहे तंहिं करे साईं उन्हनि ते कहाणी ते न ॻाल्हाए सघंदा। ऐं दोस्तनि, सामूंडी जी असांखे हिकिड़ी वाई ॿुधाई, सुर सामूंडी जो ज़िक्र थियो ऐं कहाणी में बि मूं सुर सामूंडी खे जेको आहे सो घणो फोकस कयो हुयो। ऐं कुझु ई ॾींहंनि खां पोइ सर बि निसरंदा ऐं पंहिंजो सामूंडी जी मुदब असां वटि अची वेंदी। तंहिं करे ऐं चाहियां थो त कुझु लफ़्ज़ आउं सामूंडी ते ॻाल्हायां, पर उन खां अॻु में जेके महबूब हिन वक़्तु कचहरी में मौजूदु आहिनि उहे महिरबानी करे उन्हनि मां को बि दोस्त कमेंट करे, उहो जेकॾहिं को ॻाल्हाइणु चाहे थो पंहिंजो सुर सामूंडी ते, त पहिरियां दोस्तनि हीउ प्रोग्राम रुॻो इहो न आहे त आउं वेठो ॻाल्हायां, अव्हां वेठा मूंखे ॿुधो। हीउ अव्हां सभिनी जो प्रोग्राम आहे। अव्हां मां को बि दोस्त लतीफ़ साईं जे फ़िक्र ते ॻाल्हाइणु घुरे थो या ॿियो समाजी कंहिं फ़िक्र ते ॻाल्हाइणु घुरे थो त उन्हनि खे बिल्कुलु वठी सघिजे थो हिन प्रोग्राम में। ऐं सुर सामूंडी रिसाले मां ॻोल्हियां पियो, जेतोणीकि मूंखे काफ़ी हद ताईं यादि आहे, पर चाहियां थो त सामूंडी रिसालो खोले जेकॾहिं आउं पढ़ां त ॾाढो उहो भलो थींदो। ऐं लुकमान नवाज़, हा बिल्कुलु सही कहाणी साईं गुल हसन कलमती न ॿुधी आहे। इकरार पीरज़ादो बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे। महबूब आहे लतीफ़ जो तमामु वॾो आशिक़ आहे ऐं लतीफ़ साईं खे यादि बि तमामु घणो आहे। सो इकरार पीरज़ादो बि असां वटि पहुतो आहे। संदन वॾा वड़ लख लाइक़। हा साईं, सुर सामूंडी लतीफ़ साईं जो सुर सामूंडी जेकसि निबर नीह संदोम जीअं मूं बीठे हुन थे लियो अलाह अलाह सायो सामूंडनि सी अॻही तां न कयोम विझण मंझि होम पाण वरा के रस सी। वाह साईं वाह। आगा मोहम्मद बि बैत मोकिलियो आहे। पॻ पासे वेव आयल सामूंडनि जे तूं वेसरी विख खणी हू पूरींदा परॾे समुंड जिन साणे को न वईं तनसी। वापारियुनि सां नींहुं अड़ाइण का मज़ाक जी ॻाल्हि त कान्हे का। वापारियुनि सां नींहुं अड़ाइण हिकिड़ो अहिड़ो औखो कमु आहे, हिकिड़ो अहिड़ो जोखम जो कमु आहे जो उते वणझारनि खे सवाइ लुड़कनि, सवाइ आहुनि, सवाइ ॻोढ़नि जे ॿियो कुझु नसीब में ई नथो अचे। शीराज़ इलाही बख़्श पीरज़ादो साईं सरवण कुमार सां गॾु असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं मुल्क जे हुन पार खां बि काफ़ी सारा सरवण कुमार जा दोस्त हिन प्रोग्राम खे लतीफ़ साईं जे प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि। सो पाण ॻाल्हि पिए कई सामूंडी जी, त सामूंडी सुर सामूंडी ते पाण अॻु में बि शायदि का गुफ़्तगू कई हुई त सुर सामूंडी लतीफ़ साईं जो सुर सरीराग ऐं सुर कापायती, इहे टे सुर लतीफ़ साईं जा अहिड़ा सुर आहिनि जेके न रुॻो विछोड़े मेलाप दर्दनि ऐं पीड़ाउनि जी तर्जमानी कनि था, पर उन सां गॾोगॾु इहे सुर सिंध जे इकोनॉमी खे बि उहे पेश कनि था त वणझारा जेके वॾा ग़ुराब वॾा ॿेड़ा, जीअं मूं कहाणीअ में बि ज़िक्र कयो त उहे वॾा ॿेड़ा ऐं वॾा ग़ुराब उहे खणी परॾे ॾांहुं उहे वापारु करणु वेंदा हुआ। ऐं अव्हांखे इहा शायदि ख़बर हुजणु खपे, साईं गुल हसन कलमती साईं जिन ॿुधी रहिया आहिनि, ॿिया बि असांजा पढ़िया लिखिया दोस्त अव्हां सभई ॿुधी रहिया आहियो, त
त सिंधू माथिरी जी जेका तहज़ीब आहे उहा दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबुनि मां हिकु आहे। अॻु में बि कॾहिं मूं शायदि ज़िक्र कयो हुयो त सिंधू माथिरी असां बाबुली तहज़ीब यानी मेसोपोटेमियन सिविलाइज़ेशन खे असीं वॾी सिविलाइज़ेशन सम्झंदा आहियूं, पर उतां जी ई सिविलाइज़ेशन यानी अकॉर्डियन सल्तनत ऐं मेसोपोटेमियन सल्तनत जंहिंजी डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब हिकु शानदार क़िस्म जी सिंधू माथिरीअ जी कहाणीअ जे नाले सां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री पेश कई आहे, जंहिंमें मुंहिंजो आवाज़ु आहे, तहक़ीक़ साईं जिन जी आहे, सॼो कमु साईं जिन जो आहे। त उन में उन डॉक्यूमेंट्री मां मूंखे मालूम थियो, जॾहिं आउं उनजो वॉइस करे रहियो हुउसि, उनखे उनजी नरेशन करे रहियो हुउसि, त मूंखे मालूम थियो त अकॉर्डियन सल्तनत यानी अकॉर्ड जेका सल्तनत हुई, वरी अकॉर्ड हिकिड़ो शहर हुयो उन सल्तनत जो। उन शहर मां हिकिड़ियूं अहिड़ियूं 20-30 फरहियूं यानी पटियूं, उहे पकल पटियूं उहे मिलियूं आहिनि, जेके हाणे बि मौजूदु आहिनि, जिन ते लिखियलु आहे यानी बाबुली तहज़ीब जे अकॉर्ड सिटीअ में उहे जेके पटियूं मिलियूं आहिनि उन ते लिखियलु आहे त मेलुहा जी धरतीअ तां माण्हू वॾा ॿेड़ा, वॾा ग़ोराब ऐं वॾा जहाज़ मुख़्तलिफ़ वखरनि सां भरे हिते अकॉर्डियन सिटी में अचनि था, उते वॾो कारोबार करे वॾो नाणो कमाए वञनि था। ऐं हुननि जे वखरनि में नीर आहे, उन में गरम मसाला आहिनि, इमारत साज़ी जो सामान आहे, उन में सचा मोती पर्ल्स आहिनि, उन में हीरा ऐं जवाहर आहिनि। उहे उतां खां मेलुहा जी धरतीअ तां उहे माण्हू अचनि था, जेके अकॉर्ड सिटीअ में इहो कारोबार करे वरी नाणो कमाए वापसि पंहिंजे ॾे ॾांहुं मोटनि था। ऐं यादि रखणु खपे त मेलुहा सिंधू माथिरीअ जो अवाइली नालो आहे, मेलुहा मल्लाह जो अवाइली नालो आहे। असां जॾहिं यांगज़ी नदी, चीन जी यांगज़ी नदी जी तारीख़ जॾहिं पढ़ंदासीं त उते बि असांखे मेलुहा जो ज़िक्र मिले थो। उहे मीलुहा सू इलीसू उनखे सॾनि था चाइनीज़। यांगज़ी नदीअ जी जेका तहज़ीब आहे, चीननि जी जेका तहज़ीब आहे, उहा तमामु वेझराई जी तहज़ीब आहे, 2-2.5-3 हज़ार साल जी तहज़ीब आहे। असांजी तहज़ीब तमामु घणी पुराणी आहे। त हाणे उहे जेके मेलुहा जेके मल्लाह हुआ, उहे मल्लाह समूरी दुनिया अंदरि ॿेड़ा उहे भरे हलिया वेंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में वञी सिंध जा जेके तमामु ज़बरदस्त क़िस्म जा वखर हुआ ऐं सिंध जा जेके ॿिया सामान हुआ, उहे सामान वञी उते उन्हनि जो वापारु कंदा हुआ। ऐं वणजारा इहे आहिनि। उन डॉक्यूमेंट्री में डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब इहो बि ज़िक्र कयो आहे त उन्हनि खे लतीफ़ साईं वणजारनि जी शिकिल में ॻायो आहे। उहे जेके मेलुहा जेके मल्लाहनि जो अवाइली नालो हुयो, उहे मल्लाह जेके परॾेह में उहो सामान खणी वेंदा हुआ, उहे मल्लाह लतीफ़ साईं जा वणजारा आहिनि। उहे लतीफ़ साईं जा उहे वणजारा आहिनि जेके ॿेड़नि ते चढ़ी परॾेह वापारु करणु वेंदा हुआ। ऐं कारोबारी माण्हू जी इहा नफ़्सियात थींदी आहे त उन वटि ज़ाती जज़्बनि ऐं अहसासनि जो थोरो फुक़दान हूंदो आहे। ऐं मागा ऐं मेलुहा जो ज़िक्र आहे, इहे सिंध ऐं मुकरान जा नाला आहिनि। बिल्कुलु साईं, तव्हां गुल हसन कलमती साईं, बिल्कुलु तव्हां सही था चओ। मागान ऐं मेलुहा जो ज़िक्र अवां मुंहिंजी ॻाल्हि खे रिकग्नाइज़ कयो, अवां जी वॾी महिरबानी। सो लतीफ़ साईं उनखे वणजारनि जे नाले सां सॼो आहे। ऐं वणजारनि ते न रुॻो सिर्फ़ु सामूंडी लिखियलु आहे, पर श्रीराग में बि असांखे वणजारनि जो तमामु वॾो ज़िक्र मिले थो, जंहिंमां सिंध जे माज़ीअ जी शानदार शाहूकारी, अज़ीम शाहूकारी बि असांखे मिले थी। पर उन सां गॾोगॾु इहो बि मिले थो त जंहिं बाबुली तहज़ीब खे असां दुनिया जी पहिरीं तहज़ीब सम्झी वेठा आहियूं, उन खां अॻु में त असां ॿेड़ी साज़ी जो फ़न सिखी चुका हुआसीं ऐं असां वॾा ॿेड़ा ग़ुराब उहे सभु भरे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि में वञी उते वापारु कंदा हुआसीं, उते वणिज वापारु कंदा हुआसीं। त इहो असांखे तारीख़ में मिले थो। असांजी पंहिंजी तारीख़ जी हथ जी तारीख़ ठाहियलु कान्हे का, पर अकॉर्डियन सिटी यानी बाबुली तहज़ीब जी जॾहिं तारीख़ वर्जाइजे थी त उते इहो असांखे ज़िक्र मिले थो त मेलुहा जी धरती तां माण्हू वॾा ग़ोराब सामान सां वखरनि सां भरे हिते पहुचंदा हुआ ऐं वॾो नाणो कमाए हितां जेका सो वापसि वरंदा हुआ। तंहिं करे इहो साबित थो थिए त हीअ धरती
पंहिंजे सभिनी मानाउनि में, पंहिंजे सभिनी लकाउनि में, पंहिंजे सभिनी वर्ताउनि में, पंहिंजे सभिनी उथणनि वेहणनि में ऐं पंहिंजे सभिनी सूरतुनि में हीअ धरती शाहूकार धरती रही आहे। सिंधू माथिरी शाहूकार तरीन माथिरी रही आहे, जेका जंहिं दुनिया जी हक़ीक़त में जेका माणपे वारी अॻुवाणी आहे, जेका तहज़ीब वारी अॻुवाणी आहे, जेको उथण वेहण वारो जेको जहान आहे, उहो सॼो हिन सिंधू माथिरी सेखारियो आहे समूरी दुनिया खे। ऐं सिंधू माथिरीअ जा अॼु बि 1500 शहर उन्हनि जा निशान अञा ताईं मौजूदु आहिनि। यानी हीअ कारखाननि वारी तहज़ीब हुई। हिते वॾा वॾा कारखाना हुआ। असां जॾहिं सकंड खां चाहूं जो दड़ो ॾिसूं था त उते असांखे अॼु बि उहे बाज़ारियूं जा निशान मिलनि था, जिथे उते उहे भितियूं नंढियूं नंढियूं मौजूदु आहिनि, उते बाज़ारियूं आहिनि। यानी असांजी जेका तहज़ीब आहे उहा कारखाननि जी तहज़ीब बि आहे, त उहा समाजी जेका किरदार साज़ी आहे ऐं समाजी जेके वैल्यूज़ आहिनि, जेके समाजी क़दुरु आहिनि, उन्हनि जी बि तहज़ीब असांजी जेका आहे सा उहा तहज़ीब आहे, असांजी तारीख़ आहे। सो लतीफ़ साईं जेको सामूंडी ॻाए थो ऐं जेको सामूंडी ते जेको तफ़सीली जेको गहराई सां करे थो, उन में नरगो लतीफ़ साईं मेरिन इंजीनियर आहे। हुनखे सिड़नि जी ख़बर आहे, हुनखे वणझारनि जी ख़बर आहे, हुनखे ॿेड़ियुनि जी ख़बर आहे, हुनखे हवाउनि जे रूपनि जी ख़बर आहे त कहिड़ियूं हवाऊं कहिड़े तरफ़ खां जेका सो वञी रहियूं आहिनि, किथां खां कीअं ॿेड़ा हलंदा ऐं मलाहनि खे कीअं जेका सो उहे ॿेड़ा हकिलणा आहिनि ऐं उन समुंड में ॿेड़े जो जेको वर्ताव आहे उहो केतिरो थिए, उते मलाह पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा था कनि। असां जॾहिं उन श्रीराग ऐं सामूंडी में गहराई सां वेंदासीं त असांखे पतो पवंदो। अहिड़ी तरह कापायती में बि असीं वेंदासीं त उते सुट कतण वारियूं यानी कपिड़ो ठाहिण वारियूं असांखे उहे औरतूं मिलंदियूं जेकी कपिड़ो ठाहिनि थियूं ऐं उहे कपिड़नि जा थान हू ताकिया कपिड़नि जा ठाहे ढिग करे वेहनि थियूं ऐं हुन जा जॾहिं कांध मोटनि था त उहो कपिड़ो खणी वञी परॾेह में उते विकिणनि था ऐं उते ई भलो नाणो कमाए था अचनि। हाणे इहो त हिकिड़ो पहलू आहे सुर सामूंडीअ जो, हिकिड़ो जेको मुआशियात जो जेको पहलू आहे उहो पहलू त आहे, उन ते बि तफ़सीली ॻाल्हाए सघिजे थो। पर असां जेकॾहिं विछोड़े ऐं मेलाप ऐं नीह जी ॻाल्हि करियूं त सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीं वियो वणझारो ओहिरे। कमाल दर्जे जी ॻाल्हि आहे न साईं। साईं गुल हसन कलमती जो हिकिड़ो तफ़सीली कमेंट आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके बंदरी यानी बंदर वारा शहर आहिनि, हिते उन्हनि जी ॿोली में सिंध जी सामूंडी पट्टी जा केतिरा ई लफ़्ज़ उन्हनि मानाउनि सां शामिलु आहिनि। इहो सभु वणझारनि ऐं सिंध जे बंदरनि वापारु करे थियो आहे। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे, तमामु कमाल जी ॻाल्हि। साईं गुल हसन साईं, आउं चाहियां थो जेकॾहिं अव्हां ईज़ी आहियो त अव्हांखे आउं वठां लाइन ते, त अव्हां इन्हनि बंदरनि ते, इन वापार वारनि मामलनि ते, छाकाणि त अव्हां तारीख़ ते कमु कंदड़ माण्हू आहियो, अव्हां मूंखे रुगो महिरबानी करे हिकिड़ो कमेंट कयो त आउं जो इन ते वेठो ॻाल्हायां त उनखां बहितर आहे त असांजे सिंध जो हिकिड़ो मुहक़िक़ जंहिं पोरियो कयो आहे, जंहिं चपो चपो रुली करे सिंध जे तारीख़ी मागनि खे ॻोल्हे लथो आहे, त साईं असां गुल हसन कलमती खे वठूं। सिर्फ़ु उन जी इजाज़त जी असांखे ज़रूरत आहे त उहो जेकॾहिं इजाज़त असांखे ॾियनि त आउं साईं ॾांहुं हिकु दोस्त उन्हनि लफ़्ज़नि ते कमु करे रहियो आहे। साईं गुल हसन कलमती साहिब जिन चवनि था, साईं अव्हां रुगो महिरबानी करे हिकिड़ो इजाज़त जो जेकॾहिं कमेंट कयो त आउं अव्हां ॾांहुं रिक्वेस्ट मोकिलियां त अव्हां इन ते ॻाल्हायो त उन वक़्त में इहे ॿेड़ा, इहे घोराब, इहो वापारु ऐं मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि सां जेको असांजो राब्तो हुयो उहो कीअं थींदो हुयो। ऐं छाकाणि त सुर सामूंडी उन में लतीफ़ साईं विछोड़े मेलाप जे ॻाल्हियुनि, पीड़ाउनि ऐं दर्दनि जे ॻाल्हियुनि सां गॾोगॾु ख़ुदि ॿेड़ी साज़ी जो जेको फ़न आहे ऐं जेको ॿेड़ियुनि खे हलाइण जो जेको फ़न आहे, उन ते बि लतीफ़ साईं तमामु घणो कमु कयो आहे। अच्छा, अॼु थकियल आहियो, सुभाणे हिन ते ॻाल्हाईंदासीं बिस्मिल्लाह अखियुनि ते। सुभाणे बि असांजे अखियुनि ते तव्हां हूंदव। साईं लुकमान नवाज़ कयो आहे कमेंट, साईं कोशिशि करे बैतनि जे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॿुधाईंदा वञो त असां ना सम्झनि खे सम्झ अचे, महिरबानियूं थींदियूं, गुस्ताखी माफ़ु कंदा। लुकमान साईं मुंहिंजा महबूब हुयो, जेके ॾुखिया लफ़्ज़नि जी माना मूंखे ईंदी उनजो ज़रूरु आउं ज़िक्र कंदो वेंदुसि, ऐं जिन जी मूंखे माना न हूंदी त उन वरी किताब पिया आहिनि। लतीफ़ साईं जो रिसालो माना समेत मौजूदु आहे, त उनखे पाण रेफर करे वठंदासीं। ही हिकिड़ी शइ असांखे सभिनी खे सम्झणु घुरिजे त इंसानु ॼमण खां वठी मरण ताईं ॿिनि सूरतुनि में हुजे थो। इंसानु ॼमण खां वठी मरण ताईं ॿिनि सूरतुनि में हुजे थो। उहे ॿ सूरतूं कहिड़ियूं आहिनि?
उहे 2 सूरतूं आहिनि सिखण ऐं सेखारण वारो मरहलो। यानी असीं सॼी हयाती उस्ताद बि हुजूं था त शागिर्द बि हुजूं था। उहे सभई शयूं जेके असांखे नथियूं अचनि उहे जॾहिं कंहिंखां सिखूं था त असीं शागिर्द आहियूं, ऐं उहे सभई शयूं जेके कंहिं ॿिए खे नथियूं अचनि उहो असां वटां सिखे थो त असीं उस्ताद हुजूं था। तंहिं करे सिखण में ऐं सेखारण में को बि आर महसूसु करणु न घुरिजे, ऐं जेकॾहिं का ॻाल्हि अव्हांखे नथी अचे त उन में घटिताई महसूसु करण जी बि ज़रूरत कोन्हे का, छाकाणि त शयूं जेके नथियूं अचनि त उहे सिखी वठिबियूं, उनखे सिखण जी कोशिशि कबी, सवाल कबा, जवाब वठिबा, गुफ़्तगू कबी, हिक ॿिए सां इंटरेक्शन कबी, हिक ॿिए खां पुछिबो। असां वटि तमामु घणा ॾाहा उहे मुंहिंजो किताबु सिंध जा सामूंडी ॿेट वॉल्यूम 1 पढ़णु घुरिजे, जंहिं ॿेड़ातनि जो ज़िक्र आहे। साईं बिल्कुलु इहो किताबु ज़रूरु पढ़िबो। अव्हां मूंखे अॻु में बि इहो हुकुम कयो हुयो, इहो किताबु ज़रूरु, मुंहिंजे लाइ त इहो पसंदीदा किताबु आहे, उहा ज़रूरु पढ़ंदुसि। साईं गुल हसन कलमती साईं, इहो ज़रूरु पढ़िबो। सो मूं अर्ज़ु पियो कयो त सिखण में कॾहिं बि ऐब न सम्झो। सिखण में जेको माण्हू ऐब थो सम्झे उहो ज़िंदगी जे राज़नि खे सम्झी न सघंदो, काइनात जे राज़नि खे सम्झी न सघंदो, समाज खे सम्झी न सघंदो, समाज छा ख़ुदि पंहिंजो पाण खे बि न सम्झी सघंदो। उनजे करे सिखण ऐं सेखारण वारे मामले में तव्हां सखी थियो, एॾा सखी ऐं एॾा ॾातार थियो जो अव्हां वटि जेको कुझु आहे उहो ॿियनि ताईं ॾियो। असांजे केतिरनि दोस्तनि इहा आदत हूंदी आहे त उहे लतीफ़ साईं जा उन्हनि वटि तमामु घणा बैत हूंदा आहिनि, पर उन्हनि बैतनि खे उहे लिकायो वेठा हूंदा आहिनि, जेके रिसाले खां ॿाहिरि जा बैत आहिनि उनखे लिकायो वेठा हूंदा आहिनि, ॿियनि खे कोन ॿुधाईंदा आहिनि। उन में हू उनखे चवंदा आहिनि त ॿिया सिखी विया त पोइ मुंहिंजी जेका सुगड़ाए पा उहा केॾा वेंदी। पर इहो अमल मुंहिंजी नज़र में दुरुस्त न आहे। अमल असुलु दुरुस्त इहो आहे त अव्हां वटि जेको कुझु आहे, जेका शइ आहे उहा अव्हां वेरायो, फ़िक्र लतीफ़ खे अव्हां वेरायो। जेतिरो फ़िक्र लतीफ़ खे अव्हां वेराईंदव, जेतिरी उन ते गुफ़्तगू कंदव। ऐं अक्सर इहो बि थींदो आहे त असां हिक ॿिए मां विॾूं कढंदा आहियूं, असां हिक ॿिए मां ग़लतियूं कढंदा आहियूं, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर उन्हनि ग़लतियुनि कढण जो अंदाज़ कुझु अहिड़ो हुजणु खपे, ऐं उहे ग़लतियूं जेके असां कढूं उन ग़लती कढण जी बि हिकिड़ी मुहबत थिए थी, त उहा ग़लती सिर्फ़ु ॿिए जी दुरुस्तगी जे लाइ हुजे, ॿिए जी तौहीन जे लाइ न हुजे। असां ॾिसंदो आहियां, असां वटि मुख़्तलिफ़ ग्रुप ठहियल आहिनि, त उन्हनि में ॾिसंदो आहियां त केतिरा दोस्त हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो छिते क़िस्म जो बहस जेको आहे उहो कयो वेठा हूंदा आहिनि। बाबा बहस करण जी ज़रूरत कोन्हे का। असां वटि डॉक्टर बलोच जो 3 जुल्दनि में जामिया सिंधी लुग़ात बि पई आहे, ऐं असां वटि ॿियूं बि लुग़तूं पयूं आहिनि, उन्हनि मां बि असीं सिखी सघूं था। ऐं असां जेके पुराणे ज़माने जा माण्हू आहिनि उहे आहिनि, अञा ताईं मौजूदु आहिनि। उहे रफ़ीक मल्ला माजन जो सलाम क़बूल पवे साईं, अखियुनि ते गुराम खोसो साईं, अखियुनि ते बिस्मिल्लाह। सो इहो जेको सिखण ऐं सेखारण वारो मरहलो आहे, इनखे असां इन में ऐब सम्झण बजाए उन में असां ख़ुशी महसूसु कयूं। इन खां वॾी ॿी कहिड़ी ख़ुशी थी सघे थी त हिकिड़ो माण्हू सिखणु चाहे थो, यानी सिखण जी जेका चाहत आहे इहो बि माण्हू जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो एज़ाज़ आहे। इहा का नंढड़ी ॻाल्हि कोन्हे का, इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे का। जेको माण्हू सिखण जी ख़्वाहिश रखे थो इहो एज़ाज़ रखे थो दरअसल। ऐं के माण्हू त ॾॾनि जा ॾॾ ई आहिनि, उहे माण्हू त सिखणु चाहिनि ई कोन था। जेके माण्हू सिखण ई नथा चाहिनि उन्हनि माण्हुनि उहे माण्हू दरअसल जहिड़ा आया जग में तहिड़ा विया तीअं उन वांगुरु आहिनि, माना जहिड़ा आया तहिड़ा हलिया विया। हिन दुनिया में असीं अचूं ई सिखण जे लाइ था, हिन दुनिया में असीं अचूं ई सेखारण जे लाइ था। सिंध जे साईं गुल हसन कलमती साईं लिखनि था, सिंध जे सामूंडी किनारे 30 मथे नंढा वॾा बंदर हुआ, 17 शाखुनि वसीले सिंधूअ जो पाणी समुंड में छोड़ कंदो हुयो। ज़बरदस्त ॼाण आहे साईं, असांखे ॼाण ॾींदा रहनि था ऐं कमेंट्स में बि असांखे ॼाण ॾियनि पिया साईं, जिन जा लख थोरा आहिनि। हा साईं, बिल्कुलु सिंधू दरिया जा ख़ुदि तमामु वॾा वहकिरा हुआ, तमामु वॾियूं छाड़ूं हुयूं, उन जा मुख़्तलिफ़ वहकिरा हुआ, जंहिंमें सांगरो ऐं उहो साॻियो वहकिरो हिकु जॻह ते उनजो हिकिड़ो नालो हूंदो हुयो त वरी अॻिते ॿियो नालो हूंदो हुयो, अॻिते उनखे हाकिड़ो सॾिबो हुयो। जीअं ढागो, पटीहल, पुराण, सांगरो, ढोरो, इहे खोड़ सारा वहकिरा आहिनि जिन ते अव्हां जो कमु थियल आहे। मुंहिंजो को इन ते घणो कमु कोन्हे। मूं हिकिड़ी नंढड़ी डॉक्यूमेंट्री ठाही हुई सिंध टीवी न्यूज़ जे लाइ, जंहिंमें मूं सिंधू दरिया जे अवाइली वहकिरनि ते थोरो कमु कयो हुयो, पर उनखे बि तक़रीबन 8, 10, 12 साल थिया आहिनि।
त उहा स्क्रिप्ट अलाए ख़बर न आहे पियल आहे या किथे गुम थी वई आहे। सो इहो ख़ुदि हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो कमु आहे। साईं अंब गोपांग बि असांजी कचहरी में अची विया आहिनि, साईं अयाज़ महर बि अची विया आहिनि, ॿिया बि काफ़ी दोस्त वरी नवां उहे दोस्त असांजी कचहरी में अची विया आहिनि। तड़ीन तंवारीन माए सामूंडी आया, अलाह अलाह, हीअ त वरी मेलाप जी ॻाल्हि सरवण कुमार करे छॾी आहे। तड़ीन तंवारीन माए सामूंडी आया, मूंखे जियारीन वायूं वणजारनि जूं, परे खां हकलूं कंदा ईंदा हुआ। जॾहिं समुंड जे किनारनि ते वेंदो त हींअर बि अव्हांखे हकलूं मिलंदियूं त बाबा रसे खे वंझ खे हितां वठी हुन पासे खां ॿधिजांइ, हुन किले में ॿधिजांइसि, बाबा थोरो बि हिन ॿेड़ी खे जेको आहे सो उनजो गिरियो वठी ऐं उनखे छिके थोरो झले बीह त आउं लहां। यानी इहो गोड़ हिकिड़ो कल्चर आहे समुंड जो, हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत ऐं हसीन अजीब हिकिड़ो कल्चर आहे जंहिंमें अव्हांखे रुॻो हुस्न मिलंदो, उन गोड़ ऐं शोर में बि अव्हांखे हुस्न मिलंदो। तड़ीन तंवारीन माए सामूंडी आया, उहे जॾहिं वापसि मोटंदा हुआ, हीअ सामूंड जी मुद्दा 10-15 ॾींहंनि खां पोइ सर निसरंदा ऐं सामूंड जी मुद अची वेंदी। सर निसरिया पां त उतर लॻा आओ पिरी, हिकु वणजारी जॾहिं ॾिठईं त सर निसरी विया आहिनि ऐं उतर बि लॻी चुको आहे, पर मुंहिंजो कांध न मोटियो आहे, मुंहिंजो वर न मोटियो आहे। हाणे उनखां आह थी निकिरे, लतीफ़ साईं उनजे रूह खे परखे थो वठे। सर निसरिया पां त उतर लॻा आओ पिरी, मूं तो कारण कांध सैं सुखाऊं कयूं, ए कांध मूं तुंहिंजे लाइ कई सुखाऊं बासियूं आहिनि, बासूं आहिनि तुंहिंजे लाइ। हाणे सर बि निसरी विया आहिनि ऐं उतर जी हवा बि तेज़ लॻी रही आहे, सीउ बि पइजी रहियो आहे, तूं अञा छो न मोटियो हुई? छाकाणि त असांजा कई सिंध जा वणजारा जॾहिं वापार ते वेंदा हुआ त के कोन बि मोटी सघंदा हुआ। समुंड खारो तिनी खे जेकसि वह वरी वियो, उनजे मथां वहकिरा वरी वेंदा हुआ ऐं उहे समुंड जे हवाले थी वेंदा हुआ। समुंड अजगर जॾहिं समुंड जे वात में हलिया वेंदा हुआ, मोटी न सघंदा हुआ। तंहिं करे वणजारियूं सदाईं जॾहिं उन्हनि जा वणजारा कांध जॾहिं वापार ते वेंदा हुआ त हू रुॻो ओसीड़नि में गुज़ारींदियूं हुयूं, रुॻो इन चिंता ऐं उन परेशानी में गुज़ारींदियूं हुयूं, शाल मुंहिंजो कांध सलामत मोटी अचे, शाल मुंहिंजो कांध बासलामत मोटी अचे। छाकाणि त असांजूं जेके सिंध जूं औरतूं हुयूं उहे बाकिरदार ऐं बावकार हुयूं। उनजे करे कांध तुंहिंजी पांदरीअ सीअ मरां सभु राति, कामिल कपा हुन में झप न अचे झात, अची जे प्रभात आऊं सीउ न सारियां। जेतोणीकि इहो सारंग में बैत रखियलु आहे, पर इहो बैत लॻंदो सामूंडी जो आहे, तंहिं करे इहो मूं बैत पढ़ी वरितो। या ॿियो बैत आहे सामूंडी जो त असां आणे उधारा आवंग चाढ़िया, मुंहुं ॾेई मूं आया सामा सियारा, उभरनि सीकारा पसियो वर ॿियनि जा। यानी ऐं जॾहिं ॿियनि जा वर मोटिया आहिनि, ॿियनि जा कांध जॾहिं मोटिया आहिनि त मुंहिंजे वजूद मां सीकारा निकिरनि था ऐं उन मां सीअड़ा निकिरनि था, मुंहिंजे वजूद मां सीकारा निकिरी रहिया आहिनि मुंहिंजे वजूद मां। इहो सत्र वारियूं औरतूं जेके पंहिंजी लॼ जी हिफ़ाज़त कनि थियूं, जेके बाज़मीर औरतूं आहिनि, जेके पंहिंजे वर खां सवाइ ॿिए ॾांहुं नथियूं ॾिसनि, उहे औरतूं उन्हनि जी तर्जुमानी लतीफ़ साईं वेठो थो करे ऐं वरी हिक ॿिए खे बि मयारूं ॾियनि थियूं न। साईं कमाल जी ॻाल्हि इहा आहे त हिक ॿिए खे बि साईं मशकूर फलकारो साईं बि अची विया आहिनि, उनजी वरी महिरबानी ऐं दोस्तनि जा मोहम्मद उस्मान। हा कवंदो हाकड़ो भॼंदी बंद अरोड़, ब मच्छी लोड़, समिन मिलंदी सूखड़ी। बिल्कुलु साईं, भली कार साईं बख़्शली चांडियो, सर लोहीड़ा गभिया। साईं उहो हाणे हींअर मुद अथव, उहे अॻु में जेके सचा सर आहिनि उनखां अॻु में बख़्शली चांडियो साईं, उहे पंहिंजो उनखां अॻु में थींदा आहिनि सर लोहीड़ा गभिया, कुसर निसरिया तो कीअं विसरिया, ढोलिया ॾींहं अचण जा। सर बि गभिजी वियो ऐं कुसर बि निसरी वियो। कुसर कूड़ो सर, जंहिंखे कूड़ो सर चवंदा आहिनि, वधीक साईं अंब गोपांग हिन ते भलो ॻाल्हाए सघे थो, मूं फ़क़ीर जी कहिड़ी जाइ आहे जो हुन ते ॻाल्हायां। हाणे उहो जेको कुसर आहे, उहो कुसर कूड़ो सर आहे, उहो अॻु में चवनि था त उहो फुटंदो आहे। उहो सर लोहीड़ा गभिया, कुसर निसरिया तो कीअं विसरिया, ढोलिया ॾींहं अचण जा। हाणे सर बि गभिजी विया आहिनि, लोहीड़ा बि गभिजी विया आहिनि, कुसर निसरी विया आहिनि, तोखां विसरी वियो आहे छो, मूं ॾांहुं वापसि अचणु छो विसरी वियो आहे। इहा वणचारी दां बीठी थी करे सुर सामूंडी में। सो सुर सामूंडी हिकिड़ो लाजवाब क़िस्म जो सदा मौजूदु केसर ख़ान जान मारफानी साईं, वॾी महिरबानी।
हिकिड़ो लाजवाब क़िस्म जो हिकिड़ो अहिड़ो सुर आहे जो उन ते जेकॾहिं वेठो ॻाल्हाइजे ऐं जेकॾहिं वेठो उन ते गुफ़्तगू कजे ऐं उनखे वेही पढ़िजे त सच पुछो त पियो पढ़िबो पियो ॻाल्हाइबो ऐं ॻाल्हियूं खुटंदियूं कोन लातदाद ॻाल्हियूं वेठियूं कबियूं ऐं पोइ समुंड ईंदो पोइ वणजारी ईंदी उन जा लुड़क ईंदा उन जा उभरनि शिकारा ईंदा उहा ॿियनि जे वरनि खे ॾिसंदी हुनजी कैफ़ियतुनि खे बयानु करिणो पवंदो ऐं पोइ हिक ॿिए खे जेके मेणा ताना हूंदा उहे बि ईंदा जीअं पंहिंजो हिकिड़ी वणजारी चयो त मुंहिंजो कांध अञा कोन आयो आहे त ॿी चयसि जा जर जाटूं न ॾे ॾिया न मोहे जा जर जाटूं न ॾे ऐं ॾिया न मोहे सा सधूं कोह करे पंहिंजे कांध जूं जेका जर ते जाटूं नथी ॾे उते पेचरा नथी ठाहे ऐं ॾिया नथी ॿारे सा पंहिंजे कांध जूं उनखे कांध जी सद करण जो हक़ ई न आहे जेका जर ते पंध नथी करे हा बिल्कुलु अनी साईं दर्दनि जो दास्तान त आहे ई आहे पर उन सां गॾोगॾु हुन में ॿिया बि खोड़ सारा रंग ऐं खोड़ सारा पासा आहिनि ऐं वरी ॾियारी जो ज़िक्र बि मिले थो ॾिठी ॾियारी सामूंडनि सिर संभाया हाणे ॾियारी ख़ुशीअ जो ॾिणु आहे न ॾिठी ॾियारी सामूंडनि सिर संभाया वर विझो वंझ खे रोए वणजारी मारींदई मारी पिरिया सूर पिरनि जा हाणे साम्हूं टीचर साईं ॻाल्हाइबो त तमामु घणो ॻाल्हाए वञिबो अवां सभिनी दोस्तनि जा लख लाइक़ लख अहसान अवां इलाही सारो टाइम ॾिनो साईं अदीब रहमान चांडियो बि असांजे प्रोग्राम में आया उन्हनि जा थोरा कैसर ख़ान बि असांजे प्रोग्राम में जान मारफाणी साईं अहसान अली रिंद हड़ में कीन होन हूअं ई हुन न चाढ़िया साईं सॼो बैत खोलिया हड़ में कीन होन हूअं ई हुन न चाढ़िया सारो ॾींहुं समुंड ते लही सिज वियोनि जॾहिं साईं सबबु कयोनि तॾहिं सुतड़ थिया सैयद चए वाह साईं वाह साईं बि असां वटि यको गॾु हुआ उनजी महिरबानी बख़्शली चांडियो त असां ॾांहुं बैत मोकिलींदो रहियो ऐं असांजे प्रोग्राम खे उन 14 चंड लॻाए छॾिया साईं मशकूर फुलकारो उहो असांजी सिंध जो तमामु वॾो मुहक़िक़ वॾो ॾाहो दानिश्वर उहो बि असांजे प्रोग्राम में मोहम्मद उस्मान पंवर साईं उहे बि असांजे प्रोग्राम में आया साईं लुकमान नवाज़ बि असांजी रहनुमाई कंदा रहिया उन्हनि जा थोरा ऐं लख अहसान रज़ा मोहम्मद दल उहो बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि आबिद अली चांडियो इहे असांजा सभई महबूब अवां ईंदा आहियो प्रोग्राम में इनशाला सुभाणे वरी हिकिड़े नए मौज़ू नए ख़्याल ऐं हिकिड़ो बैत आख़िर में आयो आहे कहिड़े दोस्त जो आहे मां इहो ॾिसी वठां हा बख़्शली चांडियो ई अहिड़ा बैत मोकिले सघे थो वणजारे जी माए वणजारो न पलीए आयो ॿारे मां पिण थो सफ़र संभे हाणे मूंखे वरी खोले थो विझे बख़्शली साईं वरी मूंखे तव्हां खोले विझो उनखां अॻु में अञा हिकिड़ो ॿियो बैत आहे भला हाणे जेकॾहिं इहा बैत मोकिलियो अथव त आउं वरी इन ते थोरो रुगो मुख़्तसिर ॻाल्हाए थो छॾियां उनखां अॻु में हिकिड़ो ॿियो बैत आहे उलोड़ न ॾे वर विधई वंझ खे वणजारो वापारी हुयो ॿेड़ीअ ते चढ़ी वेही रहियो हाणे ॿेड़ी वंझ सां ॿधी पई हुई उलोड़ न ॾे वर विधई वंझ खे रह अॼोकी रातड़ी लालण मूलाए वञ मफ़ोड़ाए एॾे सफ़र सुपरी जॾहिं वणजारो न मुड़ियो वापारी हुयो त उहा जेका हुनजी घरवारी हुई हा बैत मोकिले छॾी न दा बख़्शली उनजी जेका घरवारी हुई हाणे जॾहिं हू हलियो वियो त वरी वञी ससु खे दान ॾेई वणजारे जी माए वणजारो न पलीए आयो ॿारे मां पिण थो सफ़र संभे माउ जो बि चवणु न कयईं ऐं हू सफ़र ते हलियो वियो त पोइ आह निकितसि वञई विसरी शाल जोतो सौदो सिखियो वञई विसरी शाल जोतो सौदो सिखियो अञा आए काल पिण थो सफ़र संभे पोइ इहा आह निकिती उन वणजारे जी त अलाह करे इहो सौदो तोखां विसरी वञे पोइ अॻिते हली वरी सोचई त आउं ई छा पई चवां ऐं हीउ छा पई करियां पोइ वरी चवे थी त वखर सो विहाए जो पे पुराणो न थिए वेचींदे विलायत में ज़रो थिए न ज़ाए साका हड़ हलाए जो ओॾी थिए अजीब खे सो बख़्शली चांडियो मूंखे पियो ॻाल्हाराईंदो ऐं अवां दोस्तनि जा लख लाइक़ साईं गुलसन कलमती साईं जा लख लाइक़ कंहिंजा नाला खणा अवां सभई महबूब आहियो ऐं अव्हांखे सलाम आहे अवां सभई
हिन प्रोग्राम में शरीक थियो था, हिन प्रोग्राम जी सूंहं आहियो, अवां सभई हिन प्रोग्राम जो हुस्न आहियो। अव्हांखे इहा गुज़ारिश आहे त हीउ प्रोग्राम अवां सभई शेयर कंदा कयो त जीअं घणे खां घणा माण्हू हीउ प्रोग्राम ॾिसी बि सघनि ऐं ॿुधी बि सघनि। ऐं साॻियो वरजायां थो त कोशिशि सिर्फ़ु इहा आहे त फ़िक्रे लतीफ़ उहो असां सिंध जे माण्हुनि, आलम जे माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कयूं, छाकाणि त असांजी सभिनी मसइलनि जो हल ऐं असांजी निजात फ़िक्रे लतीफ़ में आहे। जीअं लतीफ़ हक़ मौजूद, जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत। सदाईं आबाद हुजो, सदाईं ख़ुशि हुजो।